बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द मॉर्निंग ऑफ धरती में आवे अवां जी मेज़बान परहज़ सैयद ऐं मूंसां गॾु मुंहिंजा को होस्ट मौजूद आहिनि नसीर गोपांग। उम्मीद है वहाँ ठीक हूंदा, मज़े में हूंदा या संडे जो ॾींहुं एज़ यूजुअल इंजॉय करे रहा हूंदा। ऐं संडे जो ॾींहुं जे करे चवंदी आहियां इंजॉय करे रहा हूंदा छो जो छुट्टी जो ॾींहुं हूंदा, पर इहा ॿी ॻाल्हि आहे त असां वटि छुट्टियूं ई छुट्टियूं आहिनि। पर ख़बरदार ऐं होशियार ॿारनि लाइ हिकिड़ी न्यूज़ अची चुकी आहे। सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा 30 अगस्त खां स्कूल खोले रही आहे। त तव्हां सभु चवंदा आहिनि न होशियार थी वञो, ख़बरदार थी वञो, बैग तयारु करे वठो ऐं स्पेशली कॉपी यूनिवर्सिटी वञण जे लाइ बि बैग तयारु कयो, कराची खां हैदराबाद वञण जे लाइ बैग तयारु कयो, सम्झण वारा सम्झी वेंदा हूंदव। हा बिल्कुलु बिल्कुलु, आउं सम्झी वई आहियां। आउं इहो ई सोची रही हुअसि यार वरी मूंखे हैदराबाद वञिणो आहे, वरी यूनिवर्सिटी वञिणो आहे, उहे साॻिड़ा पुराणा ॾींहं। मूंखे ख़बर आहे, चवंदा आहिनि कहीं पे निशाना कहीं पे निगाह, त उहा ई वरी ॻाल्हि आहे। सम्झी वियसि, समझदार लाइ इशारो काफ़ी हूंदो आहे। बहरहाल आउं नोटिफिकेशन जे बारे में ॿुधाईंदी हलां। सिंध गवर्नमेंट जेको आहे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सुभाणे खां असांजा स्कूल्स या जेके बि एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स आहिनि उहे खुली वेंदा ऐं ॿारनि जी उते जेका हाज़िरी आहे उनजे बारे में बि ॿुधायल आहे त 50% जेके ॿार आहिनि उहे हिकु ॾींहुं ईंदा ऐं 50% जेके ॿार आहिनि उहे ॿिए ॾींहुं ईंदा। ऐं स्कूल जेके आहिनि या एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि सभु उहे सिर्फ़ु 6 ॾींहंनि लाइ खोलिया वेंदा। ऐं उनखां अलावा जेके बि टीचर्स आहिनि या स्टाफ आहे जेको बि उहे जेके आहिनि इहो मेक श्योर कयो वेंदो त 100% उन्हनि वैक्सीन कराई आहे। ऐं हिकिड़ी तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, ऐं लिटरली मूंखे न सिंध हुकूमत ते इन ॻाल्हि ते प्यारु ईंदो आहे। मतिलबु एॾो माइटनि वांगुरु ख़्यालु रखनि पिया। ऐं शुरू खां वठी जॾहिं खां वठी कोरोना वायरस शुरू थियो आहे तॾहिं खां वठी जेके बि सिंध हुकूमत मतिलबु क़दम खयां आहिनि उहे सारा जोगा आहिनि। भले माण्हू केर बि तनक़ीद करे कंदा रहंदा आहिनि सभु सिंध हुकूमत ते, पर इहो जेको आहे उहो तारीफ़ जोॻो आहे। उन्हनि जो क़दम जेके खणी रहिया आहिनि कोविड-19 जी वजह सां, छो जो कोविड-19 डे बाय डे इंक्रीज़ थींदो वञे, ख़तरनाक थींदो वञे। ऐं कोविड-19 जी वजह सां असांजा जेके चवां थी त मतिलबु सरमाया, अज़ीम शख़्सियतूं जेके आहिनि असांखां विछड़ी वियूं, असांजा प्यारा असांखां विछड़ी विया। ऐं असां तॾहिं बि नथा सम्झूं। इवन असां वटि अञा ताईं काफ़ी माण्हू चवनि था कोरोना वायरस आई कोन्हे, कोरोना वायरस फेक आहे, कोरोना वायरस कुझु बि कोन थो करे सघे। मतिलबु अहिड़े क़िस्म जूं काफ़ी न्यूज़ असांखे ॿुधण में अचनि पियूं। बराए महिरबानी कोरोना वायरस सच आहे ऐं कोरोना वायरस फैलिजे पियो, तव्हां पंहिंजो बि ख़्यालु रखो। ऐं तव्हां वटि बि हिकिड़ी आहे ख़बर। बिल्कुलु अवां सही पिया चओ। ऐं सिंध हुकूमत जो जेके तालीम वारा वज़ीर आहिनि सैयद सरदार अली शाह, उन्हनि इहो बि चयो हो त जेके वालदेन आहिनि उन्हनि जे लाइ बि इहो मेक श्योर कयो वञे त उन्हनि खे बि वैक्सीन थियल हुजे। सो स्कूलनि में हाणे पुछाणो थींदो भई त कंहिंजे वालदेन खे वैक्सीन थियल आहे या न रुगो इहो, पर 31 दिसंबर जी डेडलाइन ॾिनी हुई NCOC वारनि तरफ़ां। ऐं इहो चयो वियो त वैक्सीन जेके माण्हू न कंदा उन्हनि ख़िलाफ़ु पाबंदियूं जेके आहिनि वधीक सख़्तु कयूं वेंदियूं। उहे मुख़्तलिफ़ जेके पब्लिक डीलिंग ऑफिस आहिनि उते उहे कमु न करे सघंदा। ऐं मुख़्तलिफ़ जेके शॉपिंग मॉल आहिनि, होटल्स आहिनि, उन्हनि में अव्हां न वञी सघंदा या उते कमु न करे सघंदा। छो इन लाइ ज़रूरी आहे जिन माण्हुनि अञा ताईं वैक्सीन न कराई आहे सो उहे ज़रूरु वैक्सीन कराइनि। ऐं पंजाब में त ज़बरदस्त हिकिड़ो फ़ैसिलो इहो थियो आहे जो 31 अगस्त खां पोइ उन्हनि इहो चयो त पहिरीं यानी सेप्टेंबर ते पेट्रोल बि कोन मिलंदो। मुख़्तलिफ़ पेट्रोल पंप ते हींअर खां जेके आहिनि उहे नोटिस लॻणु शुरू थी विया आहिनि त पेट्रोल सिर्फ़ु उन्हनि खे मिलंदो जिन खे वैक्सीन थियल हूंदी ऐं उनजो जेको कार्ड आहे उहो शो कंदा। न रुगो एतिरो, पर पंजाब जा मुख़्तलिफ़ जेके हाईवेज़ आहिनि, मोटरवेज़ आहिनि, उन्हनि ते जेके बि गाॾियूं हलनि थियूं उहे सिर्फ़ु उहे माण्हू हलाए सघंदा या उन्हनि में सफ़र करे सघंदा जिन खे वैक्सीन थियल हूंदी। सो आहिस्ते आहिस्ते डे बाय डे उन में सख़्ती थिए पई, छाकाणि त असांजा माण्हू नरमी में त हलण वारा आहिनि कोन, ॻाल्हाए सघे अञा ताईं हू मज़ाक़ वेठा पिया सम्झनि इन मामले खे। सो जेतिरो थी सघे, जेतिरो जल्दी थी सघे रश खां बचो, पंहिंजे पाण खे वैक्सीन करायो। ऐं सिंध हुकूमत जो ई पाण ज़िक्र पिया कयूं त उन्हनि वरी हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त डिसीशन इहो बि वरितो आहे जो हाणे इहो फ़ैसिलो थियो आहे त 9th क्लास जेके ॿार आहिनि उन्हनि खां वठी इंटर ताईं 12हें क्लास जे ॿारनि ताईं जेके स्टूडेंट आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि खे बि हाणे जेको आहे 4थे मरहले में उन्हनि खे बि वैक्सीन कई वेंदी। ऐं उन ते बि हिकिड़ो ज़बरदस्त डिसीशन आहे। ज़ाहिर आहे उन ते हिकिड़ी साइंटिफिक अंदाज़ सां रिसर्च कई हूंदी मेडिकल बुनियादनि ते त उन्हनि ॿारनि इन एज जे ॿारनि खे लॻे या न। ऐं उनखां पोइ अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो थियो आहे। ऐं इहो सभु कुझु जेको कुझु थिए पियो अवां सभिनी खे महफ़ूज़ रखण जे लाइ पियो थियो। सो इन लाइ कॾहिं बि उनखां हिचकिचाहट न कयो, छाकाणि त खोड़ सारा असांजा असां जीअं पहिरियों चयो असांजा खोड़ सारा प्यारा जेके आहिनि असांखां विछड़ी चुका आहिनि हींअर ताईं। मोहम्मद अली शाह साहब फिशर फोक फोरम जा जेके सरबराह आहिनि, असां प्रोग्राम न करे सघियासीं मुहर्रम जे करे। इंतिहाई अहम शख़्सियत सिंध में ख़ासि तौर ते मलाहनि जी जेका जदोजहद आहे उनजो हिकिड़ो वॾो नाव उहो असांखां इन में विछड़ी वियो। IBA सखर जा जेके बानी हुआ साईं निसार सिद्दीकी साहब, उहे असांखां करोना खसे वरिता। ऐं खोड़ सारा
ॿिया जेके आहिनि खोड़ माण्हू पोइ एक्टर हुजनि, शाइर हुजनि, सहाफ़ी हुजनि, सलीम सुमरो साहिबु असांजो कुलीग हूंदो, गॾु कमु कंदो, एतिरी एज बि कान हुई, उहो असांखां विछड़ी वियो। सो अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके ही वबा गिड़काए चुकी आहे। सो पंहिंजे पाण खे, पंहिंजनि घर भातियुनि खे महफ़ूज़ रखो, वैक्सीन ज़रूरु करायो। बिल्कुलु। अच्छा, मूं वटि जेका ख़बर आहे कोरंगी जे इलाइक़े जी ख़बर आहे जिथे असां वेठल आहियूं, उन इलाइक़े जी ख़बर आहे त मैरान टाउन में जेका केमिकल फैक्ट्री हुई उन ते बाहि लॻी। ॿ ॾींहं पहिरीं जेका उन ते बाहि लॻी वई त उन में काफ़ी माण्हू जेके आहिनि उन्हनि जी जानूं बि वयूं, ज़ख़्मी बि थिया। कंहिं न्यूज़ में ॿुधाइनि पिया 15, कंहिं में ॿुधाइनि पिया 16, पर इहो मैटर नथो करे। मैटर इहो करे थो हिकु ॿिनि जी बि वई त उहा बि जान क़ीमती हुई। ऐं उते जेके इलाइक़े वारा माण्हू आहिनि उहे इहो चई रहिया आहिनि त फायर ब्रिगेड जी जेका टीम हुई उहा लेट पहुती, तॾहिं ई सॼी जेका फैक्ट्री हुई उनमें बाहि लॻी वई ऐं विसाइण जा जेको माण्हू पहुता उहे इलाही देरि सां पहुता। ऐं उन मां जेके 2 माण्हू हुआ विसाइण वारा फायर ब्रिगेड वारी टीम मां, उहे बि 2 ज़ख़्मी थी विया। ऐं उनखां अलावा उन्हनि जो इहो चवणु आहे त जेका फैक्ट्री में बाहि लॻी आहे उहा फैक्ट्री मां ई लॻी आहे। फैक्ट्री मां ई लॻी आहे ऐं उनखां जेको ड्रम हो उन मां ई केमिकल कुझु थियो, उनखां पोइ बाहि लॻी पूरे उन फैक्ट्री खे तबाह करे छॾियो आहे। ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब मुसलसल इहा दावा पिया करे त वक़्त सिर उते फायर ब्रिगेड जो अमलो पहुतो। गॾोगॾु उन्हनि इहा बि ख़ातिरी कराई आहे त हू इन जी प्रॉपर इन्वेस्टिगेशन कराईंदा ऐं जेके बि लाॻापियल धुरियूं उन जूं ज़िम्मेवार हूंदियूं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई बि थींदी ऐं गॾोगॾु जेके माण्हू जिन जूं ज़िंदगियूं ज़ाया थियूं, नो डाउट ज़िंदगी जी का बि क़ीमत न आहे हूंदी, पर उन्हनि खे कंपनसेट कयो वेंदो ऐं उन्हनि खे ज़रूरु उन्हनि जे वारसनि जी मदद बि कई वेंदी। ऐं अॼु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाज़ लीग जा जेके सदर आहिनि, सरबराह आहिनि, हिन वक़्तु खणी चऊं असां नवाज़ शरीफ़ साहिब त ॿाहिरि वेठा आहिनि, शहबाज़ शरीफ़ साहिबु उहे सिंध जे दौरे ते 3 ॾींहंनि खां पहुतल आहिनि। अॼु कराची में हू हिते आहिनि ऐं PDM जो जेको आहे उहो जलसो बि थिए पियो कराची में, उन में हू शिरकत कंदा। ऐं उनखां सवाइ पार्टी जा जेके अॻवान आहिनि उन्हनि में कराची लेवल ते नो डाउट वॾा इख़्तिलाफ़ पिया हलनि नवाज़ लीग में। ऐं मिफ्ता इस्माइल साहिबु जेके आहिनि उहे सख़्तु जॾहिं एहतिजाज थियो उन्हनि जे ख़िलाफ़ु कराची में कारकुननि उन्हनि जी ऑफिस में घिड़ी भञडाह कई। कंटोनमेंट बोर्ड जे हवाले सां जेका चूंड थिए पई सेप्टेंबर में 12 ते, उन जे हवाले सां टिकटनि जी जेका विरासत थी उन ते नवाज़ लीग सिंध में इख़्तिलाफ़ पैदा थिया ऐं जंहिंखां पोइ मिफ्ता इस्माइल रिज़ाइन करे वियो आहे। शहबाज़ शरीफ़ कराची जे दौरे ते पहुतल आहे। ॾिसूं था त उन्हनि खे केतिरो परचाइण में कामयाबु थियनि था या छा, छाकाणि त इहे बि इतला अचनि पिया परे त मिफ्ता इस्माइल ऐं ॿियूं जेके शख़्सियतूं आहिनि वापारी बिरादरी सां जंहिंजो वास्तो आहे उहे पीपल्स पार्टी सां राब्ते में आहिनि। जीअं पंहिंजो माफ़ कजो बलोचिस्तान में असांखे नज़र अचे पई वॾियूं वॾियूं शख़्सियतूं जेके माज़ी में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो हिसो रहिया आहिनि, हाणे उहे पीपल्स पार्टी खे जॉइन पिया कनि। ईअं ई जेके नवाज़ लीग मंझां माण्हू वञनि पिया उन्हनि जा बि पीपल्स पार्टी सां वास्ता हलनि पिया, राब्ता हलनि पिया। सो हाणे ॾिसणो इहो आहे त मिफ्ता इस्माइल खे शहबाज़ शरीफ़ साहिबु ऐं उनजी लाबी, छाकाणि त चयो थो वञे त हीउ मरियम नवाज़ वारी लाबी जो माण्हू आहे, उनजे करे मिफ्ता इस्माइल साहिबु फाइनेंस मिनिस्टर खां पोइ जेल बि विया। सो शहबाज़ शरीफ़ उन्हनि खे राज़ी करण जी कोशिशि कंदा या न, या उहो नवाज़ लीग में ई रहंदो या पीपल्स पार्टी में जॉइन कंदो। सो ईंदड़ ॾींहंनि में उन हवाले सां बि जेका आहे उहा ख़बर पवंदी। सो अहिड़े क़िस्म जूं ॿियूं बि खोड़ ख़बरूं आहिनि, पर टॉप स्टोरीज़ बि शामिलु कयूं था। उन में बि वधीक अव्हांखे अपडेट कंदासीं जेका सूरत हाल आहे मुल्की लेवल ते, इंटरनेशनल लेवल ते। सो प्रोग्राम में शामिलु कयूं था टॉप स्टोरीज़। कराची में अॼु PTM जो अहम जलसो थी रहियो आहे। मौलाना फज़लुर रहमान, शहबाज़ शरीफ़ ऐं ॿिया अॻवान कराची पहुतल। फवाद चौधरी जो चवणु आहे त जलसनि सां हुकूमत खे को ख़तरो न आहे, बाक़ी मौलाना फज़लुर रहमान बीमार ज़रूरु थींदो। सिंध हुकूमत पारां कोरोना वैक्सीन लाइ सख़्त पॉलिसी। 31 सेप्टेंबर खां वैक्सीन न कराईंदड़ माण्हू ऑफिसनि, शॉपिंग मॉल्स, होटलनि, शादी हालनि में दाख़िल न थी सघंदा, न ई उन्हनि खे पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र करण जी इजाज़त हूंदी। सिक्योरिटी ख़दशनि सबबि अफ़गानिस्तान खां गैर मुल्कियनि खे कराची मुंतक़िल करण वारो फ़ैसिलो मुलतवी। हाणे उन्हनि माण्हुनि खे इस्लामाबाद मुंतक़िल कयो पियो वञे। पहिरीं उॾाम पहुची वई। बरतानिया में शूटिंग दौरान हॉलीवुड जो मशहूर अदाकार टॉम क्रूज़ जी चोर BMW गाॾी चोरी करे विया। चोर गाॾी में पियल हज़ारें पाउंड मालियो जो सामान खणी फरार थी विया। गाॾी पुलिस हथ करे वरिती। जी नाज़रीन, जिन तव्हां अॼु टॉप स्टोरीज़ ॾिठियूं, हाणे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट ब्रेक जो। ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त इंतां असांजी ख़ासि महिमान आहे अॼु जी, उन सां अव्हांजी कराईंदासीं मुलाक़ात। ऐं जॾहिं अव्हांजी उन्हनि सां मुलाक़ात थींदी त यकीनन अव्हांखे ख़ुशी बि थींदी, अव्हांखे फ़ख़्रु बि थींदो ऐं अव्हां मंझां खोड़ माण्हुनि जे दिलनि में इहा तड़प बि पैदा थींदी त वाई नॉट, असांजो ॿारड़ो ईअं छो न हुजे। सो हिकिड़ो नंढड़ो अॼु जो असांजो महिमान आहे। उमिरि में भले उहो नंढड़ो आहे पर उन इरादा जेके आहिनि उहे काफ़ी बुलंद आहिनि, काफ़ी ज़हीन आहे। 8.5 साल उनजी एज आहे ऐं हींअर खां ई हू आलमी रिकॉर्ड ॼण त क़ाइमु करे चुकियूं आहिनि। कहिड़ी फील्ड में उन्हनि आलमी रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे ऐं उन में उनजी फैमिली जो केतिरो कंट्रीब्यूशन आहे,
किथां सां उन्हनि जो तालुक़ु आहे, सो खोड़ सारियूं ॻाल्हियूं उन्हनि सां कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। असां सां गॾु रहिजो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम में हिकु बार ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार, ऐं हिन वक़्तु प्रोग्राम में जंहिं महिमान असांखे जॉइन कयो आहे, असीं त काफ़ी जेके आहियूं न उन्हनि सां मुलाक़ात करण लाइ, ॻाल्हाइण जे लाइ माना एक्साइटेड आहियूं, ऐं यकीनन अव्हां बि जॾहिं उन्हनि सां मुलाक़ात कंदा त ॾिसंदा त सिंध में नो डाउट, हिन मुल्क में नो डाउट टैलेंट जी का बि खोट न आहे। असां पंहिंजे प्रोग्राम जे हिन प्लेटफॉर्म तां हर मुमकिन इहा कोशिशि कई आहे, स्पेशली जेके असांजा नौजवान आहिनि, असांजा जेके ॿारड़ा आहिनि, जिन में जंहिं फील्ड में जेको टैलेंट आहे उन्हनि खे असीं हिते वठी अचूं, उन्हनि खे दाद ॾियूं त जीअं हू अञा बहितर खां बहितर उन्हनि जी दिलि अफ़ज़ाई थिए, हिम्मत अफ़ज़ाई थिए, हौसला अफ़ज़ाई थिए, ताकी हू वधीक खां वधीक कमु करणु थियनि। छो जो एप्रिसिएशन हिकिड़ी अहिड़ी शइ हूंदी आहे, जॾहिं असां कंहिंखे एप्रिसिएट कंदा आहियूं त उहो माण्हू ख़ुशि थींदो आहे, हीउ त बचिड़ो आहे, अञा कुझु वधीक कमु कंदो आहे। बचिड़े जो पहिरें ज़िक्र कयो आहे त हैदराबाद मां अॼु असां वटि ख़ुसूसी महिमान जेके आया आहिनि, उन्हनि जी उमिरि जेकॾहिं अव्हांखे ॿुधायां त 8.5 साल मुश्किल सां आहे, पर हिन उमिरि में ई उन्हनि जो माशाअल्लाह जेको ज़हन आहे उहो कमाल जो आहे। असांजी दुआऊं आहिनि उन्हनि सां गॾु त अॻिते हलियूं तमामु घणियूं अचीवमेंट्स हासिलु कंदियूं। उन्हनि जे हवाले सां मुख़्तसर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि हिननि 8 सालनि जी ॼमार में जेको आहे दुनिया जा जेके 195 मुल्क आहिनि, उन्हनि मुल्कनि जा नाला, उन सां गॾु गॾु उन्हनि जा जेके गादी वारा शहर आहिनि यानी कैपिटल, ऐं उन्हनि जी जेका करंसी आहे उते जेको पैसो हले थो पियो, उहो उन्हनि यादि करे वरितो आहे। ऐं इहो सभु कुझु कराइण में उन्हनि जे वालिद साहब जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। सो असां अॼु उन्हनि ॿिन्ही खे दावत ॾिनी आहे, ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे जेके बि वालदेन असांखे ॾिसनि था उन्हनि जे लाइ बि ख़ासि तौर ते आहे त हू बि पंहिंजे ॿारनि ते जेकॾहिं ईअं ई ध्यानु ॾियनि ऐं ईअं ई उन्हनि ते महिनत कनि त अॻिते हली उन्हनि जा ॿार बि घणो कुझु करे सघनि था। सो हाणे वधीक अव्हांखे इंतज़ारु नथा करायूं, उन्हनि जी करायूं था अव्हां सां मुलाक़ात। कशफ जावेद अॼु असांजी महिमान आहे, असांजी ख़ासि महिमान। कशफ, अव्हांखे वेलकम था कयूं पंहिंजे प्रोग्राम में। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? आऊं ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? ज़बरदस्त। ऐं हिन पासे मूंसां गॾु वेठा आहिनि अदा नवाब जावेद लगारी साहब, जेके कशफ जा वालिद आहिनि। अव्हांखे भलीकार था चऊं। नो डाउट हिन में अव्हांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे, सो अव्हांखे बि जस हुजे, अहिड़ा वालदेन अल्लाह सी सभिनी खे ॾिए। सो शुरूआत था कयूं जावेद साहब खां, जंहिं महिनत कई आहे। पहिरें जावेद साहब, ही अव्हांखे आइडिया कीअं आयो त कशफ खे ज़ाहिर आहे इहे सभु शयूं यादि कराइजनि? आइडिया तव्हांजो, महिनत तव्हांजी बि आहे, पोइ कशफ बि महिनत कई आहे, ऐं पोइ थोरी देरि में नाज़रीन खे उहो ॾेखारींदासीं। बिल्कुलु सही आहे सर। सर बेसिकली मई 2021 में दुबई बेस्ड हिकिड़ी इंडियन गर्ल हुई सारा चीपा जे नाले सां, उन्हनि इहो हिकिड़ो वर्ल्ड रिकॉर्ड ठाहियो त 195 ऑफिशियल कंट्रीज़ जेके आहिनि असांजी दुनिया जा, उन्हनि जी कैपिटल ऐं करंसीज़ उन्हनि मेमोराइज़ कयूं। ऐं असांखे गूगल जी तरफ़ खां ख़बर पई, मूं न्यूज़ उन्हनि जी ब्रीफिंग पढ़ी, ऐं पोइ मूंखे उते इंस्पिरेशन मिली असांजी न्याणी जेकी आहे नंढड़ी, जेकी मुंहिंजी कशफ आपी आहे, उहो छो जो नंढे हूंदे खां काफ़ी सही हिननि माशाल्लाह क्लास जूं टॉपर रहियूं आहिनि शुरू खां वठी, त असांखे बि इहो इन्फ्लुएंस थियो बेबी बि हिन जी ट्राई करे सघे थी। ऐं छो जो बेबी वरी सारा चीपा खां 1.5-2 साल नंढी बि आहे, त शी विल बी द यंगेस्ट एंड द फास्टेस्ट टू डू सो। ऐं जेकी सारा चीपा आहे उन तक़रीबन 10-12 मिंटनि में इहो रिकॉर्ड ठाहियो आहे, ऐं बेबी माशाल्लाह 9 मिंटनि जे अंदरि अंदरि 195 कैपिटल्स ऐं करंसीज़ पाण खे ॿुधाई वेंदियूं इंशाल्लाह। कशफ ते अचूं न वरी। कशफ, पोइ ही अव्हांखे बाबा जॾहिं चयो त इहो सभु कुझु पाण खे करिणो आहे, अव्हांखे ख़ुशी थी या परेशानी थी त न बाबा आऊं इहो कीअं कंदसि? उन टाइम अव्हां छा चयो बाबा खे? न त मूंखे बहुत ख़ुशी थींदी कि आउं टीवी ते अचंदसि या इहो वर्ल्ड रिकॉर्ड ठाहींदसि, इन करे आउं जाम ख़ुशि हुअसि इहो ठाहिण लाइ। महिनत खां मतिलबु ॾिना कोन पे, घबरायो कोन पे, त केरु यादि कंदो एतिरा सारा? न घबरायसि एतिरो कोन पे। पोइ यादि कीअं थिया एतिरा सारा? ये बस मेहनत सां यादि थिया आहिनि। वाह यार, असांखे त यादि ई नथा थियनि, असीं कीअं यादि कयूं? असांखे त 10-15 में कोन ईंदा, अव्हांखे 195 ऐं उहो बि 9 मिनट्स में मां सभु कुझु ॿुधाईंदा वञूं। टिप्स ॿुधायो साईं, कीअं कया मतिलबु? बादाम जाम खाईंदा आहियो? हा, जाम खाईंदी आहियां। पिरे खे बि खारायूं हाणे यादि करे न। हा बिल्कुलु, खाइणा पवंदा मूंखे त। सो हाणे जेके असांजे ॾिसंदड़ आहिनि उहे ज़ाहिर आहे उहे ॾिसंदा हूंदा त बाक़ी असां ॻाल्हियूं थियनि पियूं, पाण इहो शुरू कयूं। बिल्कुलु, मुंहिंजे ख्याल में अव्हां ई जीअं प्रैक्टिस कराईंदा आहियो, सो असां कुझु देरि लाइ ॿुधंदड़ आहियूं। सो जावेद साहब खे छॾियूं था त उहो कशफ आपी कशफ सां कीअं था उन्हनि खां पुछनि? यस। ओके,
अफगानिस्तान, काबुल अफगानी, अल्बानिया, तिरान लैक, अल्जीरिया, अल्जेरियस दिनार, अंडोरा, अंडोरा ला वेला यूरो, अंगोला, लुआंडा न्यू कवंजा, एंटीगुआ एंड बारबुडा, सेंट जॉन्स ईस्ट कैरेबियन डॉलर, अर्जेंटीना, बुएनस एयर्स पेसो, अर्मीनिया, यरवान दरम, ऑस्ट्रेलिया, कैनबरा ऑस्ट्रेलियन डॉलर, ऑस्ट्रिया, वियना यूरो, अजरबैजान, बाकू मन्नत, द बहामास, नासू बहामियन डॉलर, बहरीन, मनामा बहरीन दिनार, बांग्लादेश, ढाका टका, बारबुडस, ब्रिजटाउन बाबूडस डॉलर, बेलारस, मिन्स्क बर्लियन बबल, बेल्जियम, ब्रसल्स यूरो, बिलीज, बर्मपान ब्लीज डॉलर, बेनिन, रोटोनोवस ये फ्रैंक, भूटान, सिम्फोनी गल्ट्रम, बोलिविया, लापस बोलिवियानो, बोस्निया हर्जेगोविना, साराजेवो कन्वर्टेबल मार्क, बोट्सवाना, गैब्लोन पुला, ब्राजील, ब्रसलिया रियल, ब्रुनाई, बंदरसेरी बैगान ब्रुनाई डॉलर, बल्गेरिया, सोफिया लेव, बुर्किना फासो, वागाडोगा सी फ्रैंक, ब्रुंडी, गीतिका बुरंडी फ्रैंक, कंबोडिया, फिनम पेन रियल, कैमरून, युवांडे सी फ्रैंक, कनाडा, उटावा कैनेडियन डॉलर, कैप वर्डे, परिया कैप वर्डे स्कोडो, सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक, बेंगुए सी फ्रैंक, चर्ड, डिजेमे सी फ्रैंक, चिली, सेंटियागो चिलियन पेसो, चाइना, बीजिंग चाइनीज युआन, कोलंबिया, बोगोटो कोलंबियन पेसो, कोमोरस, मोलोनी फ्रैंक, रिपब्लिक ऑफ द कॉन्गो, ब्राज़ील सी फ्रैंक, कोस्टारिका, सेंट जॉर्ज कॉलिन, कॉट दी आइवरी, यामुसोक्रो सी फ्रैंक, क्रोएशिया, ज़ग्रेब क्रोएशियन, क्यूबा, हवाना क्यूबन पेसो, साइप्रस, निकोशिया यूरो, चेक रिपब्लिक, ब्रैक कुरियोना, डेनमार्क, कोपेनहेगन डेनिश क्रोन, डिजिबाउटी, डिजिबाउटियन फ्रैंक, डोमिनिका, रोज़ो ईस्ट कैरेबियन डॉलर, डोमिनिका रिपब्लिक, सेंटो डोमिनिको डोमिनिकन पेसो, ईस्ट तिमोर, डीले यूएस डॉलर, एक्वाडोर, पुर्टो यूएस डॉलर, इजिप्ट, कायरो इजिप्शियन पाउंड, एल सल्वाडोर, सैन सल्वाडोर कॉलिन, इक्वेटोरियल गिनी, मेलबू सी फ्रैंक, इरिटेरिया, अस्माना नकफा, एस्टोनिया, टालिन एस्टोनिया क्रोन, इथियोपिया, अदिस अबाबा बिल, फिजी, सुवा फिजी डॉलर, फिनलैंड, हेलसिंकी यूरो, फ्रांस, पेरिस यूरो, गबून, लिबोर्विस ये फ्रैंक, द गम्बिया, बेंजोर डेलसी, जॉर्जिया, टिब्लिसी लारी, जर्मनी, बर्लिन यूरो, घाना, एक्रा सेडी, ग्रीस, एथेंस यूरो, ग्रेनेडा, सेंट जॉर्ज ईस्ट कैरेबियन डॉलर, ग्वाटेमाला, ग्वाटेमाला सिटी क्विज़ल, गिनी, कोनाक्री गिनियन फ्रैंक, गिनी बिसाऊ, बिसाउस ये फ्रैंक, गुयाना, जॉर्जटाउन गुइनेस डॉलर, हैटी, पोर्टो प्रिंस गोल्डी, होंडुरास, टेक्सिगल्पा एम्पीरा, हंगरी, बुडापेस्ट फॉरेन, आइसलैंड, रेकजाविक अटलांटिक क्रोना, इंडिया, न्यू दिल्ली इंडियन रुपी, इंडोनेशिया, जकार्ता रुपया, ईरान, तेहरान रियाल, इराक, बगदाद इराकी दिनार, आयरलैंड, डबलिन यूरो, इसराइल, जेरूसलम शिकेल, इटली, रोम यूरो, जमैका, किंगस्टन जमैकन डॉलर, जापान, टोक्यो येन, जॉर्डन, अमान जॉर्डियन दिनार, कजाकिस्तान, नूर सुल्तान टेंजी, कीनिया, नैरोबी कीनिया शिलिंग, किराबाती, तरावा उत्तर ऑस्ट्रेलियन डॉलर, नॉर्थ कोरिया, पियोंगयांग नॉर्थ कोरियन वॉन, साउथ कोरिया, सोल साउथ कोरियन वॉन, कोसोवो, क्रिस्टीना यूरो, कुवैत, कुवैत सिटी कुवैती दिनार, किर्गिस्तान, बिश्केक सोम, लाओस, वेंटियान यूके, लैटविया, रिगालत, लेबनान, बीरूट लेबनीज पाउंड, लेसोथो, मेसीरू मलूटी, लिब्रिया, मोनरोविया लिबरियन डॉलर, सर 100 दिया या ये चक्कर पे आचन 100 जबरदस्त जबरदस्त वाह वाह न प्रोनंसिएशन बि वाह। एतिरी सुठी हा मतलब वरी हाल इहा आहे वठण ई घबराईंदो तलफ़ुज़ आहे, जेको हा, आहे न तलफ़ुज़ हुनजो बि एॾो सुठो माशाल्लाह कमाल सां, आहे बहितरीन। माशाल्लाह ऐं इहो मुंहिंजे ख्याल में को 5 मिंट बि 4-5 मिंट सां थिया हा, थिया 4-5 मिंट थिया आहिनि। आहिनि। बाक़ी 95 बचा पे ऐं तव्हां हितां ई पास आहियो असां तव्हांखे 110 मार्क्स ॾेई छॾियोसीं कश्यप तव्हांखे ख़बर आहे जॾहिं आउं यूनिवर्सिटी जो पेपर पे ॾिनो न मूंखे कुझु यादि थिया हुआ उन खां पोइ वरी विसरी वियसि वरी मूंखे अॼु यादि पिया आहिनि दुआ कयो मूंखे बि यादि थियणी आहे सही इन टिप्स ॿुधायो न डालिया, ज़बरदस्त इंशाल्लाह। इंशाल्लाह थी वेंदा सो ई कीअं यादि कया केतिरो टाइम लॻो हूंदो कश्यप मूंखे 2 या 3 महीना लॻा हुआ। पोइ सभु इन यादि थी विया। इन सां गॾु तव्हांजी पोइ पढ़ाई ते असरु कोन थियो तव्हां हेॾां ध्यानु सॼो लॻायो हूंदो पोइ ईअं न थिए जो क्लास जो न कमु पढ़ाई जो असर थियो हो, थियो न न मतिलबु तव्हांजी पढ़ाई डिस्टर्ब थी हुई इंसान न न थी। डिस्टर्ब कोन थी हुई पहिरीं इहे यादि कंदी हुअसि, पोइ पेपर जा इहे जेके सवाल ईंदा आहिनि पेपर में उहे पे यादि। हा तलफ़ुज़ Pronounce. जेको आहे न उनखे प्रोनाउंस करणु तव्हां जेको प्रोनाउंस कयो पे केॾो सुठो पे कयो उनखे तव्हांखे मतिलबु कीअं Difficult तव्हां लॻो सिखियो? इहो? मुश्किल आई हुई जॾहिं तव्हां उनखे प्रोनाउंस कयो पे न मुश्किल त कोन थी हुई एतिरी, पर असां गूगल था ॾिसी वेठे गूगल बाबा सेखारियो उनजो साउंड बि ॿुधंदा हूंदा न सही
ज़बरदस्त सिखी करे। पोइ हाणे अव्हां आलमी रिकॉर्ड क़ाइमु करण लाइ तयारु आहियो मुक़ाबिलो कंदा उहो जेका इंडियन बेबी आहे है न इंशाल्लाह अव्हां सॼी दुनिया में टॉप ते ईंदी कश्यप आमीन। इंशाल्लाह। आमीन। अच्छा कश्यप रुगो हिन में त नो डाउट ऐं लॻे थो त ज़ाहिर आहे एतिरी ज़हीन आहे त पढ़ाई में हू नॉर्मल कीअं आहे सर अल्हम्दुलिल्लाह नर्सरी खां वठी 3rd क्लास ताणी क्लास में ई सेक्शन में टॉप कयो आहे कश्यप भाभी ऐं कॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह 95% खां घटि न आयूं आहिनि ज़बरदस्त ऐं अल्हम्दुलिल्लाह आई थिंक 22 ट्रॉफीज़ आहिनि जेके स्कूल में मिड टर्म ऐं सेमेस्टर्स वग़ैरह ऐं टर्मिनल पेपर्स थियनि था उन्हनि में ऐं उन में बि असां रैक्स पंहिंजा अलॻि ठाहिराया आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त। जंहिं ते उहे ट्रॉफी सेट थियल आहिनि सही अच्छा ईअं बि थिए थो न अॼुकल्ह जा जेके ॿार आहिनि नो डाउट माना घरनि में वॾा ई सिंधी कोन था एतिरी सुठी ॻाल्हाए सघनि इहो नोट कयां पियो आऊं त कश्यप जी सिंधी बि केॾी सुठी आहे माशाल्लाह ॿियो कश्यप पढ़ाई जे हवाले सां असां जेके रहंदो हिकु पोइम्स वग़ैरह नज़म उहे बि यादि कंदा हूंदव अव्हां हा असां कयूं पिया नर्सरी ऐं केजी में छा स्कूल ॿुधाईंदव कहिड़े में असांखे पढ़ो था पहिरियों ॿुधायो? हयात में पढ़ंदी आहियां अच्छा ज़बरदस्त। उते तव्हांखे माना जी सर पुछो तव्हांखां पोएम्स वग़ैरह तव्हां पोएम्स ॿुधाईंदा का हिकिड़ी यादि आहे का? हाणे यादि कोन्हनि खे का हलो बि ख़ैर आहे। तव्हांजी फेवरेट टीचर केरु आहे हयात में? मिस कंवल छो वणंदी आहे उहा? उन्हनि जो आवाज़ बि सुठो हुयो प्यार कंदियूं आहिनि मूंखे अच्छा आवाज़ जे करे ऐं ॿी बाई में सारा बि हिकिड़ी हा उहा बि वणंदी आहे। त ही मैडम अव्हांखे कीअं पिए लॻे सची पई लॻे आऊं तव्हां बि ॿियो छा छा हिननि खे अॻिते प्लानिंग छा आहे छा पिया यादि करायो या छा असल आहे में हिननि खे हाणे कहिड़ी असांजी चिंता जेकी कोशिशि आहे त छो जो कैपिटल ऐं करंसी बि यादि कयूं आहिनि हाणे उन में वरी जे नेशनल लैंग्वेज या जेकी तमामु कंट्रीज़ जी आहे त उहो वरी अञा हिकिड़ो एक्स्ट्रा एडिड एडवांटेज पाण खे थी वेंदो हलियो इरादो इहो आहे पोइ हाणे जे पाण उन हिसाब सां उन मोटिवेशन सां कंदियूं त बिस्मिल्लाह न त पोइ इहो बि हिकिड़ो वर्ल्ड रिकॉर्ड आहे जेको अञा पाण ठाहियो आहे ऐं ही वरी हिकिड़ी अञा नई शइ थी वेंदी जेकॾहिं उतां जी जेका नेशनल लैंग्वेज आहे ॿ शयूं त ऑलरेडी टे बल्कि कंट्री उनजो कैपिटल उन्हनि जी करंसी टियों थी वेंदियूं उन्हनि जी नेशनल लैंग्वेज ऐं एतिरो अव्हां करे आया आहियो त मुंहिंजे ख़्याल में हाणे अव्हांखे एतिरी मुश्किल बि कान थींदी न उन लाइ तयारु आहियो त नेक्स्ट प्रोग्राम वरी पाण जॾहिं कयूं त वरी तव्हांखे उहे बि यादि हुजनि हा यादि करे ईंदसि इंशाल्लाह सही आहे डन सही ब्रेक जो टाइम थी हा, वियो why ब्रेक not? जी तरफ़ हलूं था उन खां पोइ असां कश्यप सां बि वधीक गुफ़्तगू कंदासीं कश्यप सां सच में ॻाल्हाए ॾाढो मज़ो पियो ॾाढो। अचे ऐं उन्हनि खां वधीक बि पुछंदासीं सर खां बि पुछंदासीं त मतिलबु जेको तरबियत हूंदी आहे या ग्रोथ हूंदी आहे उनमें पेरेंट्स जो कहिड़ो रोल हूंदो आहे पर हिन ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन असां सां गॾु कश्यप ऐं कश्यप जा वालिद साहब मौजूदु आहिनि ऐं नवाब जावेद साहब से तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त जॾहिं ॿार जी ग्रोथ थींदी आहे त उन में पेरेंट्स जो जेको आहे उहो छा रोल हूंदो आहे ऐं केतिरो रोल हुजणु खपे उन जी तरबियत जो केतिरो असरु पवंदो आहे ॿारनि ते हाणे ॾिसो हाणे जे आउं पंहिंजी पर्सपेक्टिव जी ॻाल्हि करां त उन में मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेसि ताणी पेरेंट्स पाण हेल्पिंग हैंड न ॾींदा ॿारनि खे तेसि ताणी ॿारनि जी तरबियत में किथे न किथे कमी रहिजो थी वञे हली ऐं सुठो पेरेंट्स थियण लाइ इंसान खे खपे त हू ॿारड़ी जी नीड्स खे सम्झे हू छा कंहिं शइ में इंजॉय करे थो क्या शइ उनखे वणे थी जंहिं शइ में दिलचस्पी हुजे घुमण में खेॾण में या पढ़ाई में उन शइ लाइ उन्हनि खे वधीक इनकरेज करनि फॉर एग्ज़ाम्पल जे कंहिंखे कलरिंग जो शौक़ु आहे त उनखे जेके बि कलरिंग जा रिलेटेड स्टेशनरीज़ आहिनि उहे वठी जो जीअं ॿारड़ो पंहिंजी स्किल्स खे अञा उजागर करे ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे जेसि ताणी तव्हां गुड लिसनर कोन थींदो पंहिंजे ॿारनि जी हर ॻाल्हि ॿुधंदो कोन तेसि ताणी शायदि ॿार पंहिंजूं हर शइ तव्हां खां डिस्कस कोन करे सघंदो पोइ आई थिंक देयर शुड बी अ फ्रेंडली रिलेशनशिप बिटवीन पेरेंट्स सही अच्छा कश्यप अव्हांजी केतिरी फ्रेंडशिप आहे पापा सां जाम आहे ऐं मम्मा सां मम्मा साहब जाम है इक्वल आहिनि ॿई इक्वल आहिनि अॻु में ई ॿुधाए छॾियईं वजह जो मां पुछां त ॿिन्ही मां वधीक कंहिंसां आहे है न इन मां ई हुनजे इंटेलिजेंट हुजण जो अंदाज़ो ॾिसो त माना अॻु में ई ॿुधाए छॾियईं त ॿई इक्वल आहिनि बराबरि आहिनि अच्छा मोबाइल वग़ैरह सां बि दिलचस्पी आहे वीडियो गेम मोबाइल अॼुकल्ह त ॿार मूं ॾिठो आहे मोस्टली नंढा ॿार जेके हूंदा आहिनि उहे त बसि चूचू टीवी ॿिया मोटू पतलू इहे पिया था ॾिसनि पढ़नि ई कोन पिया था अव्हां बि मोबाइल वोबाइल ॾिसंदा आहियो ॾिसंदी आहियां मोबाइल ॾिसंदी आहियां वीडियो गेम कोन खेॾां कार्टून बि कोन मोबाइल में कार्टून ॾिसंदी वग़ैरह आहियां कार्टून टीवी ते ऐं मोबाइल ते बि ॾिसंदी आहियां कहिड़ा कार्टून ॾिसंदा आहियो मोटू पतलू ॾिसंदी आहियां
ॿिया बि आहिनि मोगली वारा इहे अच्छा उन सां अव्हांजी पढ़ाई डिस्टर्ब थींदी आहे न कंहिंसां मोबाइल यूज़ करण सां न मोस्टली वालदेन ईअं चवंदा आहिनि जेके पप्पा हूंदा आहिनि या मम्मा उहा चवंदा आहिनि न तव्हां मोबाइल यूज़ न कयो पोइ तव्हां पढ़ी कोन सघंदा ईअं आहे न पढ़ाई ते असरु कोन थो थिए हुनजो न ज़बरदस्त पढ़ण ते टाइम ओतिरो ई ॾींदा आहियो अव्हां जेके ॿिया कॾहिं कॾहिं ॾींदी आहियां पढ़ण अच्छा ते जेॾी महिल स्कूल या पेपर हूंदा आहिनि बस हूं कोन पढ़ो न वाह अच्छा कश्यप मैं अव्हांजो ओॾी महिल रुॻो राइटिंग पे इम्प्रूव कंदी आहियां अच्छा हिन राइटिंग जे कॉम्पिटिशन में बि हिसो वरितो ऐं उनजो बि विनर आहिनि त हिन राइटिंग स्किल बि ॾाढो सुठो आहे ऐं ज़बरदस्त अच्छा अव्हांजे दोस्त वग़ैरह बि आहिनि स्कूल में या पंहिंजी फैमिली में फ्रेंड्स केतिरा आहिनि मुंहिंजा स्कूल में दोस्त आहिनि कहिड़ा कहिड़ा बेस्ट फ्रेंड कहिड़ा फोर आहिनि ॿुधायो नाला हा ॿुधायो उहे बि जॾहिं अव्हांखे ॾिसंदा त कश्यप टीवी ते असां नालो खयों त उहे ख़ुशि थींदा न माहीन नबिया ऐं जन्नत आहिनि टे आहिनि फोर कोन्हनि के सही सही ज़बरदस्त ऐं फैमिली में मम्मा ऐं पप्पा खां सवाइ ॿिया कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि उहे पेरेंट्स जेके अव्हांखे वणंदा आहिनि जेके बि भाउ असांजे घर में आहिनि उहे सभई मूंखे वणंदा आहिनि हल पप्पा जी का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हांखे न वणंदी हुजे न हा सभु वणंदी आहिनि हा जेका फरमाइश कंदियूं आहियो उहा पूरी कंदो आहे छा तव्हां छा छा चवंदा आहियो मूंखे हीअ वठी ॾियो हीअ वठी ॾियो तंग कंदा आहियो पप्पा खे न एॾो कोन करणु माने कंदा आहियो थोरो थोरो हा अच्छा मम्मा ज्यादा दड़का ॾींदी आहे बाबा कहिड़ा ई कोन्हे दड़का ॿई ईअं त दड़का कोन हूंदो दड़का त मिलंदा हूंदा कोन न न वाह यार खाइण पीअण में छा फेवरेट छा आहे फ्रूट में छा फेवरेट आहे या कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांखे पसंदि आहिनि फ्रूट में एप्पल बनाना ग्रेप्स जेके थोरा वणंदा आहिनि फ्रूट्स वेजिटेबल्स बि सुठा हूंदा आहिनि अॼुकल्ह जा ॿार त वेजिटेबल खाइनि ई कोन था रुॻो चिकन चिकन वग़ैरह था खाइनि तव्हांखे कोन वणे चिकन वणंदो आहे चिकन बि खाईंदा आहियो तव्हां त मज़े वारा माण्हू आहियो सही ऐं ज़बरदस्त असांजी दुआऊं हुअण सां गॾु आहिनि इनशाला अव्हां अञा अॻिते बिल्कुलु अॻिते। छा था सोचो फ्यूचर में छा थियणो आहे अव्हांखे मूंखे डॉक्टर थियणो आहे फ्यूचर में छा रीज़न आहे डॉक्टर थियण जो डॉक्टर ई छो थियणो आहे माण्हुनि खे इंजेक्शन हणंदा जेके बीमार हूंदा उन्हनि खे ठीकु कंदा जी सही ॿारनि जी थींदसि डॉक्टर ओके सही छो जो ॿार वणंदा आहिनि इन जे करे ॿारनि जी डॉक्टर थींदी सो जावेद साहब जेके ज़बरदस्त अव्हां जेका महिनत कई आहे ऐं उहा नज़र नज़र अचे बि बि अचे पई। पई जाम ऐं महिरबानी खोड़ सारा अहिड़ा वालदेन आहिनि जिन में टाइम हूंदे बि हू पंहिंजनि ॿारनि खे इग्नोर कनि था नज़रअंदाज़ कनि था ऐं मोस्टली पोइ ईअं थियो आहे जो अॼुकल्ह मोबाइल जो मूं इन करे पहिरियां कश्यप खां पुछो जो मोस्टली वालदेन माउ हुजे पीउ उहे बि इहो त चाहिनि हिकिड़ो मोबाइल वठी हुनखे ॾेई छॾियो घर में नेट लॻी पई आहे असां ईज़ी हूंदासीं जेको वणे कयूं ॿारु लॻो पियो हूंदो पंहिंजो बिल्कुलु सही। मूंखे लॻे थो ईअं आहे ऐं उन सां ॿार जी मेंटेलिटी ते केतिरो असरु थो पवे उनजी एजुकेशन ते केतिरो जेकॾहिं ॿार खे ईअं छॾे ॾिजे पंहिंजे पर में सर जेको वणे तमामु स्कूल घणो ॾिसे। नेगेटिव इम्पैक्ट थिए थो ॿिनि शयुनि ते हिकिड़ो ॿार जी मेंटल ग्रोथ ते छो जो हू जे रुॻो मोबाइल ॾिसंदो त हुनजूं जेके बि इंटेलेक्चुअल एबिलिटीज़ आहिनि हू ग्रो कोन थियूं थियनि उन हिसाब सां जेको ॿारड़ो कम्युनिकेशन स्किल्स हुनजूं कोन थियूं डेवलप थियनि कॉग्निटिव स्किल्स जेके हूंदियूं आहिनि वधण जूं उहे कोन थियूं डेवलप थियनि ऐं रही ॻाल्हि त आई साइड ते तमामु घणो असरु थिए थो असांजे बि ॿार ॾिसंदा ईअं असरु कोन्हे जो कोन थी ॾिसे मैडम पाण बि जाम मोबाइल ॾिसनि थियूं पर मैनेज असां करूं था टाइम खे पंहिंजे खे तमामु सुठे तरीक़े सां लाइक जेको बि स्कूल में हिकिड़े डे में पढ़ायो वञे थो कमु उहो असां राति जो रिवाइज़ करे छॾंदा आहियूं पोइ असांखे तकलीफ़ कोन थी थिए अॻियां जेके बि लेक्चर्स हलंदा आहिनि स्कूल में अच्छा सर मूंखे इहो तव्हां ॿुधाइजो तव्हां आइल्स जे सेंटर में बि तव्हांजो पंहिंजो सेंटर आहे तव्हां हुते पढ़ायो जी, था अलहमदुलिल्लाह। त सर उनमें असां जे करे पंहिंजी मादरी ॿोली जी ॻाल्हि करियूं नेशनल ॿोली अलॻि आहे इंटरनेशनल ॿोली अलॻि आहे त पोइ उन्हनि ॿोलियुनि में असां बैलेंस कीअं करियूं मतिलबु असांखे सिंधी बि अचणु खपे नेशनल ॿोली बि अचणु खपे Exactly. इंग्लिश बि असांखे अचणु खपे न त असांजो किथे कुझु कमु बिल्कुलु, कोन थींदो त पोइ बिल्कुलु। कीअं असां उनखे मेंटेन कयूं मैम हाणे मसइलो इहो आहे जो अॼुकल्ह जेको पंहिंजो ट्रेंड हले पियो वर्ल्ड वाइड इनफैक्ट नॉट इवन ओनली इन पाकिस्तान बट थ्रू आउट द वर्ल्ड सही त इंग्लिश एज़ एन इंटरनेशनल लैंग्वेज मीडियम यूज़ थिए थी सही। त इन करे कोशिशि त इहा रखणु घुरिजे त जेकी बि सोसाइटी में लैंग्वेज हले पई उहा डेफिनेटली अचणु घुरिजे गॾोगॾु पंहिंजूं जेके मदर टंग आहिनि या नेशनल लैंग्वेज पंहिंजी उर्दू आहे ऐं सिंधी जेकी पंहिंजी मदर लैंग्वेज आहे उहा बि पाण खे उनखे बैलेंस रखणु घुरिजे त वधीक बहितर अदरवाइज़ छा आहे जो ॿार लाइ कुझु कुझु असां ॾिठा आहिनि जेके रगो इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स सुठियूं हूंदियूं आहिनि इनफैक्ट आउं पंहिंजी मिसाल ॾींदुसि असां मूंखे बि सिंधी लिखण में तमामु घणी ॾुखियाई थिए थी रीड करण में ॾुखियाई छो जो शुरू खां वधीक असांखे कॉन्संट्रेट इंग्लिश ते करायो वियो इंग्लिश कोन ईंदी त तमामु ॾुखियाई थींदी कैरियर में
पोइ इंग्लिश जा तव्हांखे नथो टीचर लॻे थी सची ॻाल्हि आहे बिल्कुलु सची ॻाल्हि आहे छो जो पंहिंजो जेको करिकुलम आहे उहो तव्हां ॾिसो त आस्ते इंग्लिश आस्ते में सभु इस्लामियात बि इंग्लिश में वियो हलियो सोशल स्टडीज़ बि उर्दू में वियो हलियो मोस्टली पंहिंजे प्राइवेट स्कूल्स में इनफैक्ट हाणे गवर्नमेंट स्कूल्स में बि ईअं ई पियो हिकिड़ो ई हले single हलण मैथमेटिक्स वारो आहे। पहिरीं सिंधी में पढ़ाईंदा हुआ ऐं उर्दू में पढ़ाईंदा हुआ हाणे उहो ई साॻियो इंग्लिश में अची विया आहिनि गवर्नमेंट स्कूल्स पोइ इन ते डेफिनेटली पंहिंजी जेकी लैंग्वेज आहे मदर टंग लैंग्वेज आहे या पंहिंजी नेशनल लैंग्वेज आहे उन्हनि ते बिल्कुलु बुरो असरु थिए थो सर कश्यप खे तव्हां मतिलबु इंग्लिश ते करायो पिया मतिलबु तयारी वग़ैरह इंग्लिश में ॻाल्हाइण घर में या सिर्फ़ु सिंधी में ई न कश्यप ते फॉर द टाइम बीइंग इंग्लिश कॉन्संट्रेशन असां कोन कयो आहे छो जो स्कूल में बि जेकी नॉर्मल इंग्लिश स्पीकिंग हले थी जेकी ॿारड़े खे ज़रूरी आहे कम्युनिकेट करण लाइ नंढड़ा नंढड़ा जेके सेंटेंसिस आहिनि में आई गो टू वॉशरूम शुड आई ड्रिंक वाटर वग़ैरह वग़ैरह उहे ॿारनि खे अचनि था इहो ई खोड़ आहे फ़िलहाल पंहिंजी लैंग्वेज में हा पंहिंजी लैंग्वेज में मिठास एतिरी आहे जो इंग्लिश ते कॉन्संट्रेट असां ई थकिजी पिया आहियूं भले ॿार सिखनि पंहिंजी लैंग्वेजिस पाण वॾा थींदा सिखी वेंदा इंग्लिश सही सर कश्यप जूं ॿियूं भेणूं भाउ वग़ैरह उन उहे बि मतिलबु कश्यप जेतिरा ई केतिरा होशियार आहिनि आहिनि अलहमदुलिल्लाह जेके बि कश्यप जूं कज़न सिस्टर्स आहिनि ऐं ब्रदर्स बि आहिनि माशाल्लाह अलहमदुलिल्लाह सभु टैलेंटेड आहिनि घर जा ॿारड़ा ऐं बाक़ी कश्यप जी पंहिंजी भेण फ़िलहाल 2 सालनि जी आहे सो उन जी इंटेलेक्चुअलिटी या इंटेलिजेंस फ़िलहाल त ख़बर नथी पइजी सघिजे सर इहो कुदरत जो तव्हां ते मतिलबु हिकिड़ी शइ आहे गिफ्ट ॾिनल आहे कुदरत जी तरफ़ ऐं बिल्कुलु इहो अलाह साईं जूं महिरबानियूं आहिनि ऐं उन में पेरेंट्स जो किरदारु तमामु वॾो आहे पेरेंट्स जेतिरो फोकस करंदा ॿारनि ते ऐं उन्हनि सां जेतिरो कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉन्ग करनि था हिकिड़ो बैरियर ख़तमु था करनि जेको फ्रेंड्स में हूंदो आहे उहो ई जे ॿारड़ो तव्हांखे एज़ अ पेरेंट अची ॿुधाए तमामु तव्हां लकी आहियो तव्हां पंहिंजे ॿारड़े जूं डिमांड्स पूरियूं करे सघो था उन्हनि जा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे रेक्टिफाई पाण करे सघूं था तमामु फ़ाइदो थो थिए जेॾीमहिल माण्हू ॿारनि खां दोस्त थी बिहेव करे थो सही अच्छा कश्यप मूंखे तव्हां ॿुधाइजो तव्हांखे पेंटिंग जो बि शौक़ु आहे पेंटिंग बि कंदा आहियो छा खे पेंट कंदा आहियो मतिलबु छा तव्हांखे वणंदो आहे जेके तव्हांखे पेंट करणु खपे जी मतिलबु का शइ ॾिसी ठाहे सघूं था असां पंहिंजी मर्ज़ी सां ईअं हा ठाहे वींदा आहियो सभु कलर्स कहिड़ा कहिड़ा वणंदा आहिनि जेके बि सॼा कलर्स आहिनि उहे सभु colours वणंदा वणंदा आहिनि अॼु ताईं छा छा ठाहियो आहे पर मूंखे ब्लैक कलर जाम वणंदो आहे अच्छा ब्लैक कलर छो वणंदो आहे माना रीज़न ईअं जी मतिलबु अलाह साईं जो घर आहे न उन्हनि जो कलर अच्छा इनजे करे अलाह साईं जो घर आहे तॾहिं वणे थो ब्लैक कलर अच्छा अञा ताईं पेंटिंग में छा छा ठाहे चुका आहियो तव्हां स्केच मतिलबु कंहिं माण्हू जो स्केच ठाहे सघी आहियां हा वाह को रिव्यू मतिलबु जी तव्हां ही वाई सेटिंग कई आहे हाँ ईअं बि ठाहे सघी आहियां ॿियो अलाए कुझु यादि कोन पियो अचे जी मतिलबु कंहिं शइ खे ॾिसी यूनिकॉर्न ईअं ठाहे सघी आहियां अच्छा स्टार्ट में त पापा 100 कंट्रीज़ जो ज़िक्र कयो हाणे ॿिया ज़िक्र कयूं त उहे यादि हूंदा या बसि विसरी विया हूंदा हींअर यादि आहिनि मूंखे कयूं ॿिया कयूं करे ॾिसो तव्हांजे पाण रैंडम बि पुछणु चाहियो तव्हां भले रैंडम बि पुछी सघो था नवां ई खणो आऊं ई खणो सर 100 खां पोइ 100 खां पोइ चवंदा न कुझु नाज़रीन असां अहिड़ा बि हूंदा जिन असांखे ब्रेक खां पोइ हाणे विच में जॉइन कयो हूंदो उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त कश्यप उहा आहे 8.5 सालनि जी एज आहे ऐं उन्हनि 195 दुनिया जा जेके मुल्क आहिनि उन्हनि जा नाला उन्हनि जा कैपिटल गादी वारा शहर उन्हनि जी करंसी यादि कयो आहे सो 4-4.5 मिंटनि में प्रोग्राम जी स्टार्ट में कश्यप असांखे 100 कंट्रीज़ उन्हनि जी करंसी ऐं उन्हनि जी कैपिटल जा नाला ॿुधाया वरी जन असांखे हाणे जॉइन कयो आहे उनखे ॿुधाईंदो त वरी अॻिते असां इन सिलसिले खे शुरू था कयूं ॾिसो कश्यप कीअं थी ॿुधाए ओके कश्यप अभी रेडी ओके लिबिया मोल्डोविया लिबरियन डॉलर लिंचनस्टाइन वादो स्विस फ्रैंक लिथुएनिया विल्नियस यूरो लग्जमबर्ग यूरो मैकेडोनिया स्पॉकजी दिनार मडागास्कर एंटनाना रिवर मलागासी अरीरी मलावी लिलोंगी काचा मलेशिया कुलालमपुर रिंगिट मालदीव्स मेले रुफिया माली बमाको फ्रैंक माल्टा वेलेटा यूरो मार्शल्स आइलैंड मौजूदा यूएस डॉलर मोरितानिया नक्शोटो गिया मॉरिशियस पोर्ट लॉस मॉरिशियन रुपी मेक्सिको सिटी मैक्सिकन पेसो फेडरेटेड स्टेट ऑफ मैक्रोनेशिया पालिकेर यूएस डॉलर मोल्डोवा चिस्नाउलियो मोनाको मोंटी कार्लो यूरो मंगोलिया उलन बताटो ग्रब मोरक्को राबत मलकन धरम मोजाम्बिक मपूतो मेटिकल म्यांमार नापितो क्यात नमीबिया विंडोक नमीबियन डॉलर नारू रन ऑस्ट्रेलियन डॉलर नेपाल खटमंडू नपलीज रुपी नीदरलैंड्स एम्स्टर्डम यूरो न्यूजीलैंड वेलिंगटन न्यूजीलैंड डॉलर
निकारागुआ, Managua Gold Cordoba, निगर, Niamey Sefrain, नाइजीरिया, Abuja Naira, नॉर्वे, Oslo Norway Ian Kroon, ओमान, Muscat Oman Real, पाकिस्तान, Islamabad Pakistani Rupee, पलाउ, Malikia US Dollar, पैलेस्टाइन, Ramla East Jerusalem Palestine Pound, पनामा, Panama City Balboa, पापुआ न्यू गिनी, Port Moresby Kina, पैराग्वाय, Ascension Rani, पेरू, Lima Sol, फिलीपाइंस, Manila Peso, पोलैंड, Warsaw Zloty, पुर्तगाल, Lisbon Euro, कतर, Doha Qatar Real, रोमानिया, Bucharest Romanian Leu, रशिया, Moscow Ruble, रवांडा, Kigali Rwandan Franc, सेंट किट्स एंड नेविस, Basque East Caribbean Dollar, सेंट लूसिया, Castries East Caribbean Dollar, सेंट विंसेंट एंड द ग्रेनेडाइंस, Kingston East Caribbean Dollar. वाह 150 पूरा थी ज़बरदस्त ज़बरदस्त वंस अगेन क्लैपिंग ऐं ही प्रोग्राम जॾहिं आनियर वेंदो अॼु खां पोइ कश्यप ॾिसो ही हीरो सेलिब्रिटी थी वई सेलिब्रिटी थी वई ऐं ॾिसो तव्हांखे ॿियनि टीवी चैनल्स तां FM रेडियोस तां केतिरा तव्हांखे इन्विटेशन ईंदा ऐं इंशाल्लाह कश्यप जेका आहे सो वर्ल्ड रिकॉर्ड ठाहींदी असांजो खोड़ सारियूं दुआऊं सां गॾु आहिनि हाणे असांजे प्रोग्राम में हिते असां ब्रेक वठंदासीं अव्हां खां असां मोकिलाणी कंदासीं थैंक यू सो मच कश्यप अव्हां टाइम कढी हैदराबाद खां आया लगाई साहब अव्हां जी तमामु घणी महिरबानी कश्यप खां असां पुछंदासीं त भला असां सां कचहरी करे ही टॉक करे अव्हांखे कीअं लॻो सुठो लॻो छा बोर थियो सची सची ॿुधाइजो सच्ची सच्ची थी ॿुधायां मूंखे जाम सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हि करण में ॾाढो मज़ो आयो हा अच्छा हिन कैमरा में ॾिसी जेके ॿिया बेबीज़ अव्हांखे ॾिसनि पिया था नंढड़ा गर्ल्स बॉयज़ उन्हनि खे तव्हां छा चवंदा त उहे पंहिंजी पढ़ाई ते केतिरो फोकस कनि या उहे अव्हां वांगुरु कीअं इंटेलिजेंट थी सघनि था पढ़ाई ते फोकस करो ऐं अगरि तव्हां रिकॉर्ड बि ठाहे सघो था जी मूं ठाहियो आहे वर्ल्ड रिकॉर्ड ईअं तव्हां रिकॉर्ड ठाहियो ऐं प्लीज़ पढ़ाई ते फोकस करो जी तव्हां इंटेलिजेंट थी सघो वाह थैंक यू अव्हांखे कीअं लॻो प्रोग्राम में अची नसीब तमामु ॾाढो थोराइता आहियूं न न अव्हांजी महिरबानी स्पेशली हैदराबाद मां आया बिल्कुलु थैंक यू मैम थैंक यू ऐं तमामु सुठो लॻो त पाण पंहिंजे नंढड़े टैलेंट खे एप्रिशिएट कयो तव्हांजी टीम अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र ऐं इंशाल्लाह जेकी तव्हां दुआ कई बेबी खे अल्लाह साईं कंदो उअं ई थिए माशाअल्लाह बेबी खे एप्रिसिएशन असांजी दुआऊं त आहिनि गॾो गॾु अव्हांजी ऐं जेका बेबी जी पंहिंजी महिनत आहे उहा उन्हनि खे घणो उहा कंटिन्यू बि हुजण खपे इंशाल्लाह रहंदी सो थैंक यू सो मच वंस अगेन अव्हां आया अव्हांजी तमामु घणी महिरबानी सो ही हिन मुल्क जो हिन धरतीअ जो टैलेंट अव्हां ॾिठो हिन धरती जी न्याणी असांजी शाइनिंग स्टार जन ते नो डाउट असांखे तमामु घणो प्राउड आहे जेतिरो प्राउड असीं कयूं उहो घटि आहे ऐं इहा मुंहिंजी दावा आहे अॼु खां पोइ ॾिसो त हिननि खे खोड़ सारा इन्विटेशन ईंदा यादि रखिजो ऐं अव्हांखे खोड़ प्रोग्रामनि में ॿियनि में बि अव्हां वेंदो यस ऐं इन सां गॾो गॾु इहो बि ज़रूरु थींदो जेके ॿिया ॿारड़ा हूंदा जिन जे लाइ अव्हां बि चयो त अव्हां बि ईअं अचो ऐं पंहिंजो नाम मञायो सो थैंक यू सो मच कश्यप अव्हां असांजे प्रोग्राम में आया सो नाज़रीन हिते असां वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ बि हिन प्रोग्राम में जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो सिलसिलो जारी रखंदासीं वठूं था मुख़्तसर ब्रेक असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हाणे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे सोशल मीडिया राउंडअप जो सोशल मीडिया राउंडअप असां नालो ई इन लाइ रखियो आहे छो जो असां जेको आहे अॼुकल्ह सोशल मीडिया सां तमामु घणो लिंक्ड आहियूं सोशल मीडिया ई असां घणो यूज़ करियूं था त असां सोचो छो उन प्रोग्राम में बि तव्हांखे सोशल मीडिया सां मुतारिफ़ करायो वञे तव्हांखे मुख़्तलिफ़ पिक्चर्स ॾेखारियूं वञनि तव्हांखे मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾेखारियूं वञनि ऐं असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त उहे मोटिवेशनल हुजनि मतिलबु इंफॉर्मेशन बि अव्हांखे ॾियनि ऐं उनखां अलावा मज़ाया बि हुजनि छो जो सुबुह जो टाइम हूंदो आहे त तव्हां बि इंजॉय करियो ऐं असां बि इंजॉय करे ॾिसूं उन्हनि खे जेका मूं वटि तस्वीर आहे बल्कि ॿ टे तस्वीरूं आहिनि उहे ॾाढियूं इंट्रस्टिंग आहिनि ऐं कुझु नयूं नयूं शयूं खणी ईंदा आहियूं जीअं गुज़िरियल प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कईसीं मौसमी जेके बरसाति खां पोइ थर में जेके फ्रूट आहिनि सब्जियूं थियूं आहिनि ठीकु आहे सो ही हिकिड़ी ख़ासि सौगात आहे उहा बि थर या इहा लाड़ वारी जेका पटी आहे हुन सां तालुक़ु रखे थी अव्हां मूं पहिरें खां पुछो हुननि जी खाधल हुई बुरानी तव्हां मुंहिंजा घणनि दोस्तनि टेस्ट कई आहे या उनजे बारे में मूंखे ख़बर आहे मुंहिंजे ख़्याल में ही सॼी सिंध असांजी आहे पर उन जेके मुख़्तलिफ़ हिसा आहिनि ख़ासि तौर ते जेके लाड़ वारो पासो आहे उतां जे माण्हुनि जे लाइ त बुरानी जो लफ़्ज़ बि नओं हूंदो ऐं शायदि कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिं उहा टेस्ट न कई हुजे
पर जेके असांजा उत्तर सिंध जा दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ मे बि नओं नालो हुजे या उन्हनि न खाधी हुजे, सो ही बुरानी आहे। पहिरियों उनजी तस्वीर तव्हांखे ॾेखारियूं छा आहे, येलो क़िस्म जी शइ तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, मिठाई टाइप काफ़ी ख़ुश्क हूंदी आहे, ठीकु आहे। उहा हिकिड़ी ॿारड़ी आहे, सांगण मां साईं नवाज़ कुंभर साहिब इहा तस्वीर जेका आहे उहा शेयर कई सोशल मीडिया ते, काफ़ी इंट्रस्टिंग लॻी मूंखे। सो अवां ताईं पहुचायूं खे ॿुधायूं त हीअ बि हिकिड़ी सौगात आहे सिंध में, ऐं हर हिसे जी जीअं तूं चयोसीं न पंहिंजी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे, पंहिंजो हुस्न आहे, उतां जूं पंहिंजूं रीतूं रस्मूं आहिनि, ॿोली जा लहजा आहिनि। सो हीअ बुरानी आहे, टेस्टी बि काफ़ी टेस्टी हूंदी आहे, मूं खाधी आहे काफ़ी। ऐं असांजी फैमिली मंझां जॾहिं बि को माण्हू खिपरे वेंदो आहे त उतां ज़रूरु असीं घुराईंदा आहियूं। मोला बि नेक्स्ट टाइम घुराईंदमि। सो सांगण में ही तमामु त सुठे अंदाज़ में तयारु बि थिए थी, मिले बि थी, खाइण में ॾाढी टेस्टी हूंदी आहे। सो अवां मुंहिंजा जंहिं दोस्त नाहे खाधी यस वाई नॉट, ऐं जन जो वास्तो आहे डिस्ट्रिक्ट सांगड़ सां या लाड़ वारी पट्टी सां, उन्हनि जे दोस्तनि खां कॾहिं पुछी वठिजो त बुरानी छा हूंदी आहे, ऐं उन्हनि खे चइजो त असांखे टेस्ट करायो, ऐं पोइ साईं ॿुधाइजो त हुनजो टेस्ट नओं जेको माण्हू हूंदो उनखे शायदि ई वणे। न सुठी हूंदी आहे, पाण त शुरू में नवां हुआसीं न, असांखे त वणी हुई काफ़ी। सो ही बुरानी हुई, सो अव्हांखे ॾेखारीसीं। हाणे जिन खे ख़बर न आहे बुरानी छा आहे, सो उहो नेट ते बि सर्च करे ऐं पंहिंजे लाड़ जे दोस्तनि खां पुछे नहीं घुराइनि बि सही। यस घुरायो। अच्छा, जेका ॿी पिक्चर आहे उहा मूं वटि आहे। अच्छा, इहा जेका पिक्चर आहे उहा ॾाढी मज़े वारी पिक्चर आहे, जंहिंमें पहिरीं तव्हां पिक्चर ॾिसी वठो, ऐं उन पिक्चर में ईअं थियल आहे त डिज़ाइनिंग थियल आहे, डिज़ाइनिंग थी पई आहे पूरी, मतिलबु हिकिड़ो मथे ते माण्हू ठहियो पियो, मतिलबु हिकिड़ी डिज़ाइन ठहियल आहे ॾाढी, हा तमामु ख़ूबसूरत डिज़ाइन ठहियल आहे। पर असां जेकॾहिं डिज़ाइन खे अपार्ट करे असां जेकॾहिं ॾिसूं त इन में आर्ट थियल आहे, इन में आर्टिस्ट जो कमाल आहे। तव्हां ख़ुदि ॾिसो, मतिलबु हिकिड़ो कमाल ई आहिनि, हा मथे में कंहिंजो मुंहुं ठहियो पियो, ऐं उहो ईअं बि लॻे पियो तव्हांखे ॾिसे बि पियो, रियल पियो लॻे त इहा सच में शइ कमाल हूंदी आहे। ऐं असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त इहे जेके बि कमाल जेके करे रहिया आहिनि उन्हनि खे एप्रिसिएशन मिले, छो जो एप्रिसिएशन जॾहिं मिलंदी आहे त दिलि ख़ुशि थी वेंदो आहे। बिल्कुलु, ऐं ज़बरदस्त तस्वीर आहे, ऐं अव्हांखे ॾेखारीसीं। वीडियो तरफ़ जेकॾहिं असीं अचूं, कुझु तस्वीरूं अव्हांखे ॾेखारीसीं ऐं कुझु वीडियोज़ आहिनि। सो पहिरीं जेका वीडियो आहे उहा अव्हां ॾेखारींदा या आउं ॾेखारियां? भले भले आउं थी ॾेखारियां। अच्छा, जेका पहिरीं वीडियो तव्हांजी स्क्रीन ते नज़र अची रही आहे, पहिरीं त तव्हां ॿुधी वठो, न त तव्हां चवंदा पहिरीं त माठी नथी करे, ॿुधण त ॾे भला, ॿुधी वठो पहिरीं तव्हां। सबसे पहले किसी है मोर की और हाथी ना, छोटा वाला बच्चा, नहीं वो जो बच्चा पैदा होता है ना छोटा सा, और एक बार और जाओ बेटा जाओ। अच्छा जी नाज़रीन, तव्हां वीडियो ॿुधी हूंदी त केॾो प्यारो ऐं ख़ूबसूरत नंढड़ो सो ॿारु आहे जेको मुख़्तलिफ़ जानवरनि जा आवाज़ कढी रहियो आहे, कोयल, मंकी, कूकड़, कुते जे नंढड़े बचे जो, ऐं इन खां अलावा जेके नंढड़ो ॼावल ॿारु हूंदो आहे उनजो, ऐं हाथी जो, ऐं काफ़ी ज़्यादा जेके आहिनि आवाज़ूं कढी रहियो आहे। मतिलबु इहो चई सघूं था कुदरत जी तरफ़ खां गिफ्ट आहे। कहिड़ी क़िस्म जा आवाज़ कढी रहियो आहे, बिल्कुलु सही करे रहियो आहे। मतिलबु इहो बि हिकिड़ी दात आहे जेका हर कंहिंखे नाहे हूंदी, कंहिंखे मिलंदी आहे। ऐं इहो जेको ॿारु आहे उहो इंसानु नवाज़ियल आहे। ऐं मतिलबु ईअं थींदो आहे त काफ़ी आर्टिस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ आवाज़ कढी सघंदा आहिनि। त मुंहिंजे ख़्याल सां हीउ नंढड़ो ॿारु बि जेको आहे वॾो नाओ रोशन कंदो। ऐं इहा वीडियो जेका हुई मूंखे मिली हुई, ऐं पोइ मूं चयो छो न असां तव्हांखे ॾेखारियूं ताकी इहो जेको ॿारु आहे उनजी बि हिमत अफ़ज़ाई थिए। त आउं टीवी में अची रहियो आहियां, उनजा माइट बि ख़ुशि थियनि, ऐं इन खां अलावा जेके स्कूल में वेठल आहिनि उन्हनि खे बि इहा ॾिसी ख़ुशी थी। ऐं पखियुनि ऐं जानवरनि जे प्यार जे हवाले सां त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां सां डिस्कस असांजी थींदी रहंदी आहे। छो हीउ हिकिड़ो कुतो आहे बज़ाहिर, ऐं उहो नो डाउट वफ़ादार जानवर आहे। सो उन सां गॾु हिकिड़ी औरत बि वञे थी, ऐं जेका औरत आहे उहा ॼण त अंधे माण्हू जो मज़ाक़ पियो ॾिए, अखियुनि जे नूर खां महिरूम हिकिड़ो माण्हू परियां अचे पियो। ऐं पाण वीडियो में ॾिसी बि वठंदा
त उहा जेका औरत आहे साम्हूं रस्ते ते पियल जेका काठी आहे जंहिंमें थाॿड़िजी करे उहो नाबीन माण्हू किरी सघे पियो, मतिलबु उन माण्हू में एतिरो अहसासु कोन्हे, पर उहो जेको कुतो आहे अॻिते टपी थो वञे, पोइ हुनखे अहसासु थियो त न अॻियां काठी पियल आहे, हीउ माण्हू हुन सां किरी सघे थो, उहो वञे थो उतां उहा काठी हटाए थो, हुन जे लाइ रस्तो साफ़ थो करे। सही। सो जेके गुण माण्हुनि में हुजणु खपनि उहे जानवरनि में त आहिनि, पर माण्हू असांजा अॼु लाइ किथे नो डाउट खोड़ माण्हू सुठा बि आहिनि, पर असांखे पंहिंजनि जानवरनि जी बि अहिड़ी तरबियत करणु खपे। असांखे फस्ट ऑफ ऑल असांजी पंहिंजी अहिड़ी तरबियत करणु खपे जो असीं कंहिंजे कमु अची सघूं। सो काफ़ी बामक़सद वीडियो हुई, सो सोचीसीं अब असां शेयर करे वठूं। इहो सच में हुनजो मिसाल आहे त जेके चवंदा आहिनि त फीलिंग्स सिर्फ़ु इंसाननि में हूंदी आहे, इन मां ज़ाहिर थियो त फीलिंग्स जानवरनि में बि आहे, ऐं कुते खे त हुअं ई पसंदीदा जानवर चयो वेंदो आहे, उहो बावफ़ा बि हूंदो आहे, वफ़ा बि निभाईंदो आहे हमेशह। हिते हिकिड़ो जुमिलो ॾाढो ज़बरदस्त, अच्छा हुआ कि तुम बेवफ़ा निकले, वफ़ादार तो कुत्ते होते हैं। सही था चओ, मज़ाक पंहिंजी जाइ ते, ठीकु आहे नाज़ी। सो ही सिलसिलो हिते पंहिंजी पुॼाइणी ते थो पहुचे ऐं असीं वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ अॼु जेका असांजी ॿी महिमान शख़्सियत हूंदी, नौजवान शाइर आहिनि ऐं सहाफ़त में नओं नओं उन्हनि क़दम रखियो आहे, पाण मञाइण जी कोशिशि कनि पिया, उन में केतिरो कामयाबु थिया आहिनि, सो उन्हनि जी शाइरी केतिरी सुठी आहे। सो खोड़ सारियूं ॻाल्हियूं उन्हनि सां कंदासीं लिटरेचर जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु जर्नलिज़म जे हवाले सां। सो कुझु ई देरि खां पोइ अवां जी करायूं था उन्हनि सां मुलाक़ात, पर हिते वठूं था शॉर्ट ब्रेक। असां सां गॾु रहिजो। जिन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं अॼु जी जेका असांजी ॿी महिमान शख़्सियत आहे उहो धरती टीवी सथ जा असांजा साथी आहिनि ऐं धरती टीवी खां पहिरियां उन्हनि सां मुंहिंजूं मुलाक़ातूं बि रहियूं या ईअं खणी चइजे त राब्तो बि रहियो। तमामु बहितरीनु शाइर आहिनि, थरपारकर सां उन्हनि जो तालुक़ु आहे, सिंधी अदब में उन्हनि मास्टर्स कई, रेडियो पाकिस्तान मिठी खां उन्हनि पंहिंजे करियर जी शुरूआति कई, उन्हनि खे तमामु घणो क्रेज़ हो, जीअं खणी चइजे न शौक़ु हो त मूंखे टीवी स्क्रीन ते अचिणो आहे। पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ दोस्तनि सां मुलाक़ातूं उन्हनि जूं थियूं, मूंसां बि उन्हनि जी मुलाक़ात थी, पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो ऐं मूं जेका उन्हनि खे उन दौर में सलाह ॾिनी हुई मूंखे लॻे थो त उहा उन्हनि खे यादि त हूंदी। सो केतिरी अथनि उहा उन्हनि खां अॼु पुछंदासीं असीं ज़रूरु। नो डाउट मज़ाक पंहिंजी जॻह ते, पर बहितरीनु शाइर आहिनि, सुठा कालम लिखंदा रहिया आहिनि, मूं उहे बि पढ़िया आहिनि। फेसबुक तां असांजी इन दोस्ती जो सिलसिलो शुरू थियो, पर दोस्ती पंहिंजी जॻह ते अॼु हू पंहिंजे मेरिट जे बुनियाद ते अॼु असां वटि महिमान थी आया आहिनि। सो अॼु जा असांजा महिमान आहिनि नाशाद रिज़वान, बहितरीनु शाइर, ख़ासि तौर ते नज़म जे हवाले सां पसंदीदा मुंहिंजो शाइर ऐं हुन सां गॾोगॾु बहितरीनु न्यूज़कास्टर तरफ़ बि हू वधनि पिया। सो केतिरो हुन में कामयाबु थियनि था उन ते राय असीं पोइ ईंदासीं। सो नाशाद अव्हांखे प्रोग्राम में भलीकार। वॾी महिरबानी नसीर भाउ, वॾी महिरबानी करे असां बताऊं। अदा मूंखे इहो ॿुधाइजो त पहिरीं असां तव्हांजी सभु जर्नी ॿुधंदासीं, पोइट्री वग़ैरह सभु तव्हां खां ॿुधंदासीं, पर पहिरीं असां जेको तव्हां हींअर करे रहिया आहियो, प्रेज़ेंट में करे रहिया आहियो, न्यूज़कास्टर रहियो धरती टीवी ते, उहो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे तव्हांजो, कीअं पियो गुज़रे? तमामु ज़बरदस्त। जीअं हर माण्हू जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे कंहिं न कंहिं फील्ड में वञिणो आहे, कंहिं न कंहिं शोबे में वञिणो आहे। सो मूं शुरूआति जीअं कई पंहिंजे कैरियर जी रेडियो पाकिस्तान खां कई, जीअं भाउ नसीर तारफ़ में ॿुधाए छॾियो, पोइ इहो सफ़र हलंदो रहियो ऐं मूंखे इहो शौक़ु हुयो त स्क्रीन ते हाणे अचिजे। सो पोइ शौक़ु थी वियो न्यूज़ कास्टिंग जो, त मूं ट्राए कयो काफ़ी चैनल्स ते, ऑडिशन ॾिना, इंटरव्यू ॾिना, पोइ हिन खां अॻु में पहिरियां कंहिं चैनल ते मां थी वियसि, उन खां पोइ वरी हेॾे मौक़ो मिली वियो त अची वियासीं हुते। ॾाढो ज़बरदस्त, तमामु सुठी फील्ड आहे ऐं तमामु ज़बरदस्त आहे। अच्छा मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हांखे मतिलबु हिन तरफ़ अचिणो, मीडिया जी तरफ़ अचिणो, तव्हांखे नथो लॻे तव्हांखे मास कम्युनिकेशन करणु खपेव? छो जो ॾिसो ईअं जेकॾहिं असां माना हिकिड़ी ॻाल्हि कजे त जेके मास कम्युनिकेशन करे वेठा आहिनि उन्हनि जो हक़ु मरे थो, छो जो तव्हां सिंधी फील्ड जा आहियो त उन्हनि जो हक़ु मरे थो, उनजे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? हा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर थोरो असां बि ॻाल्हाईंदासीं, पर हाणे नाशाद ॻाल्हाए छो जो असां बि घणनि जो हक़ु मारियो आहे। ऐं सिंधी लिटरेचर में ई करे आहियां, पर ख़बर हुई त आउं ज़रूरु हिन ते ॻाल्हाईंदुसि, तॾहिं मुंहिंजी दुखती रखते। ठीकु आहे, तव्हां ॿुधायो। हा सो तव्हांजी ॻाल्हि सां मां कुझु क़द्रु एग्री थियां थो त कंहिंजो हक़ु मारियो हूंदो, बहरहाल ईअं न आहे, हर माण्हू जी पंहिंजो लाज़मी न आहे त माण्हू जंहिं डिपार्टमेंट में वञे थो उन में उहो पंहिंजो कैरियर खे अॻिते खणी वञे। मुंहिंजो जीअं सिंधी डिपार्टमेंट में मूं पंहिंजी मास्टर्स कई त उनखां पोइ मतिलबु इहा बि फील्ड असां सां ई रिलेटेड आहे, सिंधी ॿोलीअ जा इदारा आहिनि त सिंधी ॿोलीअ में
सिंधी ॿोलीअ जा माण्हू ई वधीक उनखे असर आहे त पर ॾिसो न ॿोलीअ जा माण्हू त नाशाद अचनि त ठही आहे, पर IT वारा माण्हू जेकॾहिं वरी अची वञनि उते त पोइ घणनि जो हक़ थो मरे। बिल्कुलु इहा बि ॻाल्हि तव्हांजी सही आहे। न जी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। IT यार ठीकु आहे, लिटरेचर जो माण्हू जर्नलिज्म में अची सघे थो, IT वारो माण्हू जर्नलिज्म में कीअं आयो? प्लीज़ जस्टिफाई माय आंसर। टॉक शो होस्ट सां गॾु वेठा आहियो ऐं तव्हां उन्हनि जी दोस्ती रखंदे हाणे तव्हां इहो जवाबु न आउं जवाबु ॾिठां प्लीज़। जवाबु इहो अथव त ॾिसो IT जी जेका फील्ड आहे न इहो सॼो जेको बि आहे उहो मीडिया ई आहे। तव्हां जे करे ईअं ॾिसी रहिया असांखे TV ते जेकॾहिं सभु ॾिसी रहिया आहिनि, कैमरामैन जेके वेठा आहिनि या असांजी ओबी में जेके माण्हू वेठल आहिनि, ॿुधो पिया न ओबी वारा सभु तव्हां छा पिया करियो हिते IT यूज़ करे पिया करियो नी इहो सभु कुझु। मास कम्युनिकेशन IT ऐं मीडिया में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त पोइ IT मीडिया लिटरेचर ऐं जर्नलिज्म में लिटरेचर सॼो बुनियाद लिटरेचर आहे न मीडिया। मीडिया जो सॼो बुनियाद लिटरेचर आहे। ॿिनि एंकर से विच में IT ऐं ॿई वरी सिंधी वारा। चलो हाणे मां उहो ई पियो चाहियां त हाणे मूंखे ख़बर थी तव्हांजे कुल्हे ते बंदूक रखी कंहिंखे पिया खटनि, ठीकु आहे? न अहिड़ी का ॻाल्हि न आहे, चलो अहिड़ी का ॻाल्हि न आहे। हा नाशाद ज़बरदस्त ही ऐं ज़रूरु असांजे दोस्तनि खे इहो ॿुधाइजो पंहिंजी जेका ही न्यूज़कास्टर थियण वारी जर्नी हुई त मुख़्तलिफ़ चैनल्स ते वञणु, ऑडिशन ॾियणु, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलणु, पर अञा मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी स्टार्टिंग आहे सो उहे जेके रवैया हुआ माण्हुनि जा पाण उनखे थोरो मफ़ाहिमती पॉलिसी बि ज़रूरी हूंदी आहे न कॾहिं कॾहिं। बिल्कुलु। पर उहो एक्सपीरियंस कीअं रहियो स्ट्रगलिंग जेको? उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे। इहो इन मरहलनि में काफ़ी मुश्किलातूं बि आयूं, काफ़ी माण्हू जा अहिड़ा रवैया हुआ जेको माण्हू दिलि चाहे त भला हिनखे छॾे ॾिजे, हरू लाज़मी आहे छा, ऐं पर इहो हिकिड़ो मुंहिंजो शौक़ु हुयो त मूं चयो अॻिते हिनखे खणी वञा, इंशाल्लाह ज़रूरी कामयाबी मिलंदी। पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा अहिड़ा रवैया अहिड़ियूं रवशूं साम्हूं आयूं पे, जीअं हिकिड़ो त असां वटि स्क्रीन ते माना खोट हूंदी आहे, हिकिड़ो मख़सूस हूंदो आहे न कैमरा जो कमु हूंदो आहे जेको स्क्रीन जो कमु, ऐं उन में मतिलबु त पोइ ही इन हवाले सां बि हिकिड़ो जवाज़ पे ॼाणायूं त असां वटि वेकेंसीस न आहिनि या कीअं। ऐं पोइ जंहिं महिल मूं ॾिनो ऑडिशन ॾिनो त मुंहिंजो माशाल्लाह सुठी मुंहिंजी परफॉर्मेंस रही ऐं उन बुनियाद ते मूंखे ही मौक़ा मिली विया, मां अॻिते अची वियुसि। मतिलबु सिंधी मीडिया ते मेरिट ते कमु मिली वञे थो? हा मेरिट ते मिले थो, पर इदारनि में कुझु अहिड़ा माण्हू बि वेठल आहिनि जेके मफ़ामती पॉलिसी तव्हांजी ॻाल्हि सां मां एग्री कयां थो, सो कुझु जेको फेवरेटिज़म बि हले थो। बिल्कुलु। पर उहो लॉन्ग टर्म हली नथो सघे, मुंहिंजो नज़रियो आहे। वक़्ती तौर ते चवण ते मां उनखे रखी ते छॾींदा, पर उहो लॉन्ग टर्म नथो हली सघे। सही ॻाल्हि आहे। उहो त फील्ड अहिड़ी आहे, उनजी परफॉर्मेंस ते डिपेंड करे थो हू कीअं थो अॻिते पंहिंजो कैरियर खे खणी वञे ऐं उनजी परफॉर्मेंस जे बुनियाद ते उनखे। सही। अच्छा जेकॾहिं असीं तव्हांजी पोइट जी जर्नी ते अचूं त तव्हां पोइट कीअं थिया? तव्हांखे मोहबत कयो या मुताले कयो पोइट? ॾिसो पोइट्री हिकिड़ी पोइट्री लाइ मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ असांजे शाइरनि जूं। के चवंदा आहिनि हिनखे माना हिकिड़ी इल्हामी ताक़त आहे, त के चवंदा आहिनि त ही हिकिड़े प्यार मोहबत जो हिकिड़ो इज़हार आहे, पर शाइरी मां चवां थो त निकोर ऐं कोमल जज़्बनि जो हिकिड़ो अहसासु आहे। हुनजी जेको दाख़िलियत ऐं हुनजा जेके ख़ारिजी पासा हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो माना हसीन हिकिड़ो इम्तिज़ाज आहे। शाइरी हिकिड़ो रोमांस जो हिकिड़ो पासो आहे, उन में मुख़्तलिफ़ शयूं अचनि थियूं ऐं शाइरी उन सभिनी जी तर्जुमानी करे थी, उनजे एहसासनि खे, उनजे फीलिंग्स खे, उनजी कैफ़ियतनि जो हिकिड़ो आलाप चई सघिजे थो शाइरी खे। त शाइरी थी न वञे? बिल्कुलु बिल्कुलु। छा नज़म ॿुधायो। ऐं नाशाद हिकिड़े नज़म जी ॾाढी माना हू थी पज़ीराई मिली आहे, उनजी साराह थी, ऐं आपा नूरुल हुदा ज़ाहिर असां लाइ हिकिड़े माना अकेडमी जो दर्जो रखे थी, ऐं उन बि मूं ॾिठो पियो त फेसबुक ते उन्हनि जी सुठी ॻाल्हि आहे, तूं नौजवान खे काफ़ी हिमथाईंदी आहे। मुख़्तलिफ़ फेस्टिवल्स में बि कोशिशि करे नौजवाननि जे सेशन में वेही उन्हनि खे ॿुधंदी आहे। हम कलामी अवां जो नज़म हो जंहिंजी आपा बि साराह कई, जेकॾहिं उहो असांजे ऑडियंस खे ॿुधायो त। जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधायो। मोबाइल में ॻोल्हण में देरि त कान लॻंदी? न को देरि कोन्हे। हा ज़बरदस्त। तव्हां मतिलबु पहिरीं मटीरियल तयारु करे रखियो आहे? हा बिल्कुलु। हिते मूं ॾिठो आहे जेके असांजा शाइर दोस्त ईंदा आहिनि पोइ हू अधु कलाकु लॻाए छॾींदा आहिनि कोई शाइरी ॻोल्हण में लॻाईंदा, उन करे असां इहो पहिरियां ई कमु करे छॾियो आहे। ज़बरदस्त। एडवांस जनरेशन आहे भाई। हा न। नज़म जो उनवान आहे हम कलामी। तो धरतीअ जी ॿेर खे धूणे वरी काइनात छंडे ऐं दुनिया खे लिखियो, तो धरतीअ जी ॿेर खे धूणे वरी काइनात छंडे ऐं दुनिया खे लिखियो, मूंसां मीसा खां वठी अॼु ताईं ही दर्द त हिन जिन मां मूं आहे सिखियो। वाह। मूं न यूनानी ॾाहनि जा फ़लसफ़ा पढ़िया, मूं न गौतम जा बयान कॾहिं हिन ॿुधा, मूं तहज़ीब तमदुन ऐं तारीख़ खे अलोरे फलोरे कॾहिं न ॾिठो, मूं अरब जे भितियुनि खे न रागो ॾिनो, मूं न मिस्र जे एरामनि जी मिटी ॾिठी, मूं न एटलांटा जे गमज़नि मां ख़्याल खयां, मूं न कलीसा जे छितियुनि जी चिटसाली कई, मूं न रूम जे पहलवाननि जूं मुंडियूं ॾिठियूं, मूं न सिंधूअ जे पाणीअ में चांदी ॾिठी, मुंहिंजी ज़बान ते बि ज़ंजीरूं लॻियूं, मुंहिंजी शाइरी कई त वलगर थियसि,
मूं त मज़लूम थी पियो दर्द लिखियो जेको मूं सां आहे अॼु बि बखियो धरतीअ जी ॿेर खे धूणे वरी काइनात छंडे ऐं दुनिया खे लिखियो ऐं यूसुफ जो ख़रीदार थी न सघियसि ऐं यूसुफ जो ख़रीदार थी न सघियसि मूं ख़िज़र जी उमिरि जी न ॼमार घुरी नकी नूह जी ॿेड़ी जो वांझी वसां किनान जे रस्तनि ते मूसा सां मिली मूं तोसां मिलण जी त ख़्वाहिश हुई कई ऐं फ़िरात जे पाणी जा प्याला भरे मूं दर्द खे घटाइण जी कोशिशि कई ऐं फ़िरात जे पाणी जा प्याला भरे मूं दर्द खे घटाइण जी कोशिशि कई ऐं अबाबीलनि जे पेरनि में धागा ॿधी मूं तुंहिंजी तख़लीक़ सां हथ चुरांद कई ऐं आका न आहियां ऐं ग़ुलाम आहियां ऐं मज़लूम आहियां न ज़ालिम आहियां ऐं फ़ाते न आहियां ऐं मफ़्तू आहियां मूं वटि दर्द अथनि जंहिंखे हमेशह चिखियो तो धरतीअ जी ॿेर खे धूणे वरी काइनात छॾे ऐं दुनिया खे लिखियो ही वहदत ऐं कसरत जी वसफ़ न पढ़ियमि ही वहदत ऐं कसरत जी वसफ़ न पढ़ियमि ऐं अशहद आंगर जी न तशरी सम्झमि कोन्या जी मिटीअ जूं छेरूं ॿुधी ऐं मस्तु कलंदर थी झूमी पियसि ऐं अनलक जूं वॾियूं सदाऊं हणी ऐं दराज़नि मां सरमस्ती जागी पियसि मूं भिटाई जे पिड़ तां तंबूरो खणी जंहिंसां पस जे पिरीअ खे वरजाए पढ़ियमि जो खेड़े सो खाए जा मिसाल ॾेई मूं लुमदिन कुम वलियदिन जूं ॻाल्हियूं कयूं ऐं हाणे आहियां सफ़ा थियो ख़फ़ा पाण मां अड़े दर्द हाणे मौत खे वारो ई तॾे ऐं सिंधूअ जूं छोलियूं थी न सघियसि मूंखे महिराण जी मिटीअ में हाणे रखियो तो धरतीअ जी ॿेर खे धूणे वरी काइनात छंडे ऐं दुनिया खे लिखियो वाह ज़बरदस्त ऐं वरी तव्हां खां इहो ई पुछणु चाहींदसि एॾी सुठी पोइट्री कीअं लिखी आहे एतिरी मतिलबु नंढी उमिरि में मुतालो कयो या तव्हांखे हुई जीअं इल्हामी ॻाल्हि कजे उहा थी आहे न मुतालो लाज़मी आहे मुताले खां सवाइ कुझु बि नथो करे सघिजे पर शाइरी मूं तव्हांखे पहिरियां ई चयो त हिकिड़ो निकोर ऐं कोमल जज़्बनि जो अहसासु आहे त शाइरी जंहिं महिल माण्हू लिखंदो आहे न उहा हिकिड़ो तव्हांजे रियलिटी जेका हुजे न तव्हांजो अंदर जो जेको आवाज़ु हुजे न हक़ीक़ी आवाज़ु हुजे न उहो तव्हां लिखंदो न उहो तव्हांजो वधीक परफेक्ट हूंदो यकीननि हीअ जॾहिं मूं नज़म लिखियो त मुंहिंजी बिल्कुलु इहा ई कैफ़ियत हुई ऐं इन कैफ़ियत में माना हिकिड़ो इहो मुस्तग़रक़ थी हिकिड़ो नज़म इहो लिखियो केतिरनि किस्तनि में लिखियो इहो नज़म मूं बिल्कुलु हिकिड़ी राति में लिखियो हुयो तक़रीबन हिन ते कुझु वक़्तु लॻो हूंदो 3 खां 4 कलाक ऐं इहो राति जो आख़िरी पहर हुयो ऐं हुन में मूं इहो नज़म ऐं जॾहिं वरी आपा नूर जी लेवल जा माण्हू वरी नौजवाननि जी साराह कनि त उनजो केतिरो पॉज़िटिव असरु पवे थो हिकिड़े नौजवान लेखक ते तमामु वॾो असरु पए थो जेकॾहिं असांजा सीनियर जेके लेखक आहिनि उहे असांजे नई जनरेशन खे माना एॾो उत्साहिनि था एॾो हिमथाइनि था ऐं अहिड़ियूं मयारी शयुनि ते उनखे हिमथाइनि था त यकीननि उनजो दिलि चवंदो त अञा बि अॻिते लाइ सुठी शइ ॾिजे ऐं उनखे उहो जेको सिलसिलो आहे उनखे माना उहो बरक़रार रखिजे ऐं उन सां माना तमामु घणी हिकिड़ी असांखे हिकिड़ी ईअं चइजे ऑक्सीजन मिले थी अच्छा उन सां रिलेटेड हिकिड़ो सुवालु नाशा जेकॾहिं अव्हां खां पुछणु चाहियां कंहिं दोस्त ईअं सम्झो त लिटरेचर फेस्टिवल जे हवाले सां मूंखे मैसेज कयो ऐं अहिड़ो ई मैसेज को हुननि आपा नूर खे बि कयो हुननि चयो त भला असां छा दुआ घुरऊं छा सीनियर्स जे लाइ त इहे मरनि त पोइ असां इन्हनि कुर्सियुनि ते वेंदासीं त नौजवाननि में किथे किथे इहा बि उन्हनि जे दिलि में आहे त जंहिं प्रोग्राम में अदबी महफ़िल में टीवी प्रोग्राम में ॾिसूं था त उहे ई सीनियर्स वेठा आहिनि असां भला ॾोह कहिड़ो कयो आहे त पोइ असां सच पुछो त कलाकनि जा कलाक डॉक्टर अयूब शेख हो ज़ुहैब हो नाजिया हुई आपा नूर हुई असां इन हिकिड़े मैसेज ते वेही इन ते डिबेट कयोसीं असां चयो त हिनखे असां नेगेटिव न पॉज़िटिव वठूं छा वाक़ई ईअं आहे नौजवाननि में इहा मतिलबु आहे फीलिंग्स त जेके सीनियर्स आहिनि उन्हनि खे ई घणी हा नो डाउट कम जे हिसाब सां मिलणु खपे पर जेके असांजा नौजवान आहिनि न्यू जनरेशन उन्हनि खे स्पेस न पियो मिले मिलणु खपे बिल्कुलु हीअ तव्हांजी ॻाल्हि सां मां एग्री थियां थो ऐं हिते असां वटि छा थींदो आहे तव्हां ॾिठो हूंदो हर फेस्टिवल्स में हाणे तव्हां जेको SLF जो इनिशिएटिव खणी आया तव्हां ॾाढो ज़बरदस्तु हिन में मूं तव्हांजा जेके ॾिठा आहिनि सेशन्स उन में नौजवाननि जा काफ़ी तव्हां स्पीकर हूंदा आहिनि मॉडरेटर हूंदा आहिनि तव्हां वटि पर अक्सर असां ॾिठो आहे हैदराबाद में असां जीअं ॾिठो मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुख़्तलिफ़ उते तव्हां ॾिसो न उहे साॻी पोड़ा माण्हू उहे कुराड़ा माण्हू उहे साॻिया ठीकु आहे असांजो हुननि सां को बि ऐं इख़्तिलाफ़ कोई कोन्हे पर असां चऊं था असां वटि नौजवान जेकॾहिं हीअ अॼु जो नस्ल जेको आहे न अॼु जो नस्ल जेको लिखे पियो नौजवान हीअ माना मुस्तक़बिल जा तव्हांजा इन जॻह ते वेंदा त उन्हनि लाइ कहिड़ो तव्हां हुनखे प्लेटफॉर्म था ॾियो जिते वञी तव्हां मुशाइरे में वञो तॾहिं बि उहे वेठा आहिनि जेकॾहिं को प्रोग्राम आहे वरसी जो प्रोग्राम आहे तॾहिं बि उते वेठा आहिनि को डिबेट आहे को लिटरेरी डिबेट आहे हुन ते बि उहे वेठा आहिनि मतिलबु नौजवान खे को मौक़ो नथो मिले उन लाइ असां काफ़ी हैदराबाद में असां हुआसीं त नौजवाननि जूं असां काफ़ी हिकिड़ियूं तनज़ीमूं ठाहियूं असांजी राइटरशिप असांजी हिकिड़ी तनज़ीम ज़बरदस्त असां उते ठाही हुई
जंहिंमें माउ ऐं ॿी छोकिरी असां खां हूंदी हुई सबाज़ आहिनि असां काफ़ी हुनजा नौजवान जा हिकिड़ा मुशाइरा कराईंदा हुआसीं हर हफ़्ते ते 15 ॾींहंनि ते हैदराबाद में लैंग्वेज अथॉरिटी में सिंध म्यूज़ियम में असां प्रोग्राम रखायासीं ऐं इहो असांजो कमु रहियो असांजो नौजवान जेको पोइ असां जीअं नोट कयो त हैदराबाद में असां चयो हैदराबाद में जेके फ्लैटनि में बंदि अदब जेको हुयो न उहो असां ॿाहिरि खणी आयासीं अहिड़ियूं अहिड़ियूं ख़ूबसूरत माना राइटर्स एतिरा ज़बरदस्त छोकिरनि जो छा उन्हनि जो तव्हां अदबी फ़िक्री हवाले सां फ़नी हवाले सां उन्हनि जूं तव्हां तख़लीक़ूं ॾिसो कमाल जा राइटर माना उहे बंदि पिया हुननि चयो असांखे कॾहिं मौक़ो ई न मिलियो पोइ असां बाक़ाइदे मुख़्तलिफ़ स्कूलनि में सिटी स्कूल हूंदा हुआ उते उते कैम्ब्रिज में असां माना इहो हिकिड़ो मैसेज हलायो त बाबा जेके बि असांजा दोस्त लिखनि था जेके बि छोकिरियूं लिखनि थियूं त उहे अचनि असां सां राब्तो कनि पोइ असांजे फोरम में बाक़ाइदे असां इन हवाले सां खणी वियासीं ऐं इन हवाले सां माना असां वटि खोट रही आहे जीअं तव्हांजी ॻाल्हि खे मां चवां त हीअ बिल्कुलु असां वटि नौजवान खे मौक़ा सफ़ा घटि था मिलनि ऐं काफ़ी मूं ॾिठो आहे त इहो 2-3 सालनि खां तव्हांजे SLF में इहा शइ तब्दील नज़र अचे पई ब्रेक खां पोइ पाण खे ब्रेक जो टाइम थी वियो आहे ठीकु आहे ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ तव्हां खां जेके तव्हां तंज़ीमुनि जा नाला वरिता उन्हनि ते बि असां ॻाल्हाईंदासीं पर शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो जिनाज़े ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं नाशाद रिज़वान जे असां सां गॾु आहिनि बहितरीनु शाइर बि आहिनि अव्हांखे अंदाज़ो थी वेंदो हम कलामी जेको हुन नज़म ॿुधायो ऐं न्यूज़ कास्टर बि हू हाणे थी चुका आहिनि लिखनि ऑलरेडी ॾाढो सुठो था नसर हुजे नज़म हुजे अच्छा पाण जीअं सीनियर्स ते ॻाल्हायूं पिया ऐं वरी असां वज़ाहत कयूं उहो असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि धीअ करे चयो पियो ब्रेक में तूं असांजो असासो आहे हुनखां इनकार ई कोन्हे पर अक्सर मूं ॾिठो आहे त सीनियर्स खां जॾहिं मां सुवालु कंदो आहियां अॼुकल्ह जेको कुझु अदब सिरजे पियो जेको कुझु लिखियो पियो उन मां केतिरा मुतमिन आहियो सुवालु असीं सुठो न पियो लिखिजे पोइ वरी नेक्स्ट मुंहिंजो इहो बि हूंदो आहे त अव्हां पढ़ो पिया नौजवाननि खे हा साईं पढ़ो अव्हांखे छा थो लॻे त जेके असांजा सीनियर आहिनि उहे नौजवाननि खे पढ़नि था आउं चवां थो त मतिलबु असां वटि राय त ठाहे छॾी अथनि त सुठो न आहे त पढ़नि त ख़बर पवे न बिल्कुलु असां वटि सभु सीनियर हिकु जहिड़ा बि न आहिनि कुझु सीनियर अहिड़ा बि आहिनि जिन असांखे नौजवाननि खे इनकरेज कयो आहे जंहिंमें आउं तव्हांखे मिसाल ॾियां था मैडम नूर जो ऐं उनखां पोइ हैदराबाद में साईं अली आकाश आहे जीअं नौजवाननि जी काफ़ी रहनुमाई कंदो आहे ऐं साईं इसाक़ समय जो आहे मतिलबु अहिड़ा काफ़ी खोड़ सारा सीनियर्स आहिनि जेके असांजी माना एप्रिशिएट कंदा असांखे पढ़नि पिया पर ॿिया जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा उन्हनि खां पुछो तव्हां हिकिड़े के नौजवान शाइर जो तव्हां नालो ॿुधायो जेको अॼु जे दौर में लिखनि पिया ऐं मां सम्झां थो त उहे नथा पढ़नि जे पढ़नि त उन्हनि खे ख़बर पइजी वञे त उहे अहिड़े क़िस्म जी राय नथा ॾेई सघनि त उहे माना अॼु जे अदब मां उहे केतिरे क़दुरु मुतमिन थियनि था पर अॼु जो नौजवान तमामु ज़बरदस्त लिखे पियो तव्हां ॾिठो हूंदो अॼु जे नौजवान जी हिकिड़ी कुझु नाला असांखे गिणायो अव्हांजे दौर में अव्हांजे टही जा जेके नौजवान शाइर अव्हांजी नज़र में सुठो लिखनि पिया तमामु ज़बरदस्त बग़ैर दोस्ती उनखां हटी करे तफ़रीक़ ते बिल्कुलु बग़ैर दोस्ती जे असां वटि दोस्ती वारो मयार इहो न आहे हूंदो माना जेके तख़लीकार आहिनि हक़ीक़ी निज तख़लीकार असां उन्हनि खे बिल्कुलु मञियो आहे ऐं उहो असांजी सुठनि दोस्तनि जी गैलेक्सी आहे मां हुन में फस्ट में असांजो दोस्त आहे फवाद कलवड़ हुनजो नालो खणो तमामु ज़बरदस्त लिखे थो गज़ल जो ॾाढो ज़बरदस्त शाइर आहे अली साजन राहू आहे असांजो सकण जो दोस्त तमामु ज़बरदस्त आहे ऐं हाफ़िज़ यूसुफ रिंद आहे असांजो दोस्त आहे छाछरे जो उहो बि तमामु सुठो शाइर आहे ऐं उनखां अलावा असांजा ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि अहमद शाकिर आहे या असांजो गुलज़ार हाले पोटो आहे अज़ीज़ गुल आहे खोड़ सारा नौजवान आहिनि तमामु दौर में शहबाज़ मंसूर ॾाढो सुठो लिखंदो हो अॼुकल्ह घटि पियो लिखे हा बिल्कुलु शहबाज़ ऐं काफ़ी इन खां असांखां थोरो अॻियूं दौर जंहिंमें रूहल वारा अचनि था या हीअ सभु तमामु सुठो लिखनि पिया हर को ऐं असां वटि ॿियो हिकिड़ो इहो हूंदो आहे न माण्हुनि आम ज़हन में इहा शइ वेंदी बाबा फलाणो फलाणे खां वधीक थो लिखे उहा फलाणो हिते छा इहा भेट तव्हां नथा करे सघो कंपेयर नथा तव्हां शाइरी खे नथा करे सघो न हर माण्हू जो हर दौर जो पंहिंजा पंहिंजा हालात स्कूल ऑफ थॉट हूंदो आहे हर दौर जो पंहिंजो पंहिंजो तक़ाज़ो हूंदो आहे मौजूब लिखियो वेंदो आहे ऐं हर कंहिं जा पंहिंजा पंहिंजा अहसास आहिनि हू पंहिंजे अहसासनि सां लिखे थो पोइ उनखे घटि वधि करणु या भिटाई खे अयाज़ खां वॾो करणु या अयाज़ खे भिटाई खां वॾो अयाज़ पंहिंजे दौर जो आहे भिटाई पंहिंजे दौर जो आहे अच्छा हिते ई वरी मुंहिंजो ज़हन में अचे पियो इहो माज़ी में इन ते काफ़ी असां संगत में बि ॻाल्हायो आहे अॼु अव्हां खां राय थो वठां त जीअं अयाज़ जे दौर में ॾीआ ॾीआ लाट असां किताबु हिकिड़ो शाया थियो न उन दौर जे नौजवान शाइरनि जो नथा सम्झो त अॼु यूथ खे या तो नौजवान पाण इहा अहमत कनि या इदारा त असां वटि आहिनि कोन सॉरी टू से उन्हनि मंझां इहे छपराए उहे असां उन्हनि सीनियर्स ताईं उहे पुॼायूं त सही त भई ॾिसो हीउ कुझु थिए पियो हीअ अहिड़ा सुठा गज़ल
नॉवल फवाद जीअं नो डाउट फवाद कलवट ॾाढो सुठो थो लिखे नज़म अव्हां जीअं लिखो पिया ॿिया दोस्त लिखनि पिया त अहिड़ो क़िस्म जो हिकिड़ो किताब जे किरियाण जे या मां सम्झो त नसीर हाणे इन्हनि शयुनि जी किताब जी अहिड़े क़िस्म जी ज़रूरत न आहे छो त असां वटि जेको बि अॼु जो नुमाइंदा अदब जेको आहे न हू मुस्तक़बिल में तव्हां हू अदब पंहिंजो फ़ैसिलो पाण ॿुधाईंदो इहो नथो असां चई सघूं त भाउ असां शइ पंहिंजी खणी वञूं भाउ हिननि खे पढ़ायूं हुननि जे पढ़ण सां या न पढ़ण सां को बि फ़र्क़ु नथो पए नौजवान जेको आहे न अॼु महिनत कनि पिया पंहिंजी महिनत सां मश्क़नि सां जेको अॻिते लिखनि पिया सुठो पिया लिखनि ऐं उन्हनि जो अदब जेको आहे उन्हनि जो हमअसर दौर पढ़े पियो हमअसर दौर हुननि खे अॻिते एप्रिसिएशन मिले पई ऐं मां नथो सम्झां त अॼु उहो दौरु अॼु छा तव्हांजी सोशल मीडिया लॻी पई आहे सोशल मीडिया ते तव्हां लिखी था छॾियो तव्हांखे माना राय मिली थी वञे अख़बार जी रिसाले जी मां सम्झां थो त फ़िलहालु हिन वक़्तु हिन दौर में ज़रूरत न आहे अच्छा नाशाद मूंखे पहिरीं इहो ॿुधायो नाशाद जो मक़सदु छा आहे नाशाद जो मक़सदु आहे नाख़ुश नाराज़ नाशाद न थी अच्छा पोइ बसि नाख़ुश ई आहियूं पोइ मतिलबु इहो नालो तव्हांजी पर्सनैलिटी ते असरु करे थो छो अक्सर इहो मूं ॿुधो आहे त नालो जेको हूंदो आहे उहो पर्सनैलिटी ते रिफ्लेक्ट कंदो आहे छा इहा ॻाल्हि सची आहे तव्हां ते करे थो बिल्कुलु ही तव्हांजी ॻाल्हि सां मां एग्री थियां थो ऐं इहो पर्सनैलिटी ते असरु थींदा आहिनि के नाला बाक़ाइदे उहे हक़ीक़त हूंदा आहिनि ऐं मुंहिंजो नालो मुंहिंजी पर्सनैलिटी ते काफ़ी क़दुरु असरु करे थो ऐं असां वटि शाइर असांजो सीनियर शाइर हुयो ज़ख़्मी चांडियो त हू ज़ख़्मी चांडियो हुनखे 2 चकर अॻु में ज़ख़्मी थियो ऐं लास्ट टाइम हुनखे गोली लॻी उहो शहीद थी वियो त मतिलबु हू जीअं हुनजो तख़ल्लुस हुयो न त हू हुन सां इहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे ऐं मूं ते बिल्कुलु असरु आहे पंहिंजे नाले जो अच्छा तव्हां रिज़वान हिंगोर जो अच्छा रिज़वान हाँ सही और नाशाद रिज़वान सही अच्छा ब्रेक खां पहिरीं पाण जेका ॻाल्हि कई पे जेको तव्हां ॿुधाई पे नौजवाननि जी जेका तंज़ीमूं तव्हां सां गॾु आहिनि या तव्हां उन्हनि सां गॾु कमु करियो था त उहे केतिरी हथी ॾियारे रहिया आहिनि सिंधी अदब खे बचाइण लाइ सिंधी अदब खे बचाइण लाइ नौजवान जो तमामु सुठो हिकिड़ो उन्हनि जो समाजी कार्यज बि रहियो आहे ऐं नौजवान ई आहिनि जेके क़ौमनि जा उजागर कंदा आहिनि क़ौमनि जे पंहिंजे क़ौमी अदब खे सो असांजूं तंज़ीमनि में काफ़ी सुठा सुठा दोस्त असां सां गॾु रहिया आहिनि जंहिंमें असांजो हिकिड़ो दोस्त आहे सागर मुश्ताक तमामु सुठो दोस्त आहे ऐं हू सुठो राइटर बि आहे उहो सुठो मैनेजमेंट करे सघे थो त इन हवाले सां असांजूं तंज़ीमूं साइंटिफिक एंड अकेडमिक सोसाइटी असांजी नौजवान जी तंज़ीम आहे या लतीफ़ अदबी यूथ फोरम असांजो कंहिं टाइम में मिठी जे दोस्तनि जो हिकिड़ो फोरम हूंदो हुयो ऐं ॿियो असांजी इहा राइटरशिप जी तंज़ीम जेका नौजवाननि ते कमु करे पई असां काफ़ी इन जो शुरू कयो आहे कमकार ऐं वरी इतफ़ाक़नि मां हेॾे कराची अची वियसि त पोइ फ़िलहालु असां हाणे थोरो कोविड जे करे कुझु असां पंहिंजूं सरगर्मियूं कुझु वक़्त जे लाइ डिले करे छॾियूं आहिनि पर इहो कमु हले पियो इनशाला ऐं हिन ते असां कमु कयूं पिया नौजवाननि खे नौजवान हूअं बि इहो नथा असां चई सघूं कंहिंखे बाबा असां प्रोमोट कयूं था पर असां कुझु शयूं जेके लिखियलु आहिनि उनखे ज़ाहिर करण में हिकिड़ो किरदारु अदा कयूं था अच्छा नशद घड़ी घड़ी इहो बि चवंदुसि ईअं ज़ाहिर आहे लिटरेचर जी जेका टोटल फील्ड आहे नसर हुजे नज़ो जेतिरो सुठो अव्हां पढ़ो था नो डाउट ओतिरो सुठो त मीडिया जंहिं फील्ड में अव्हां आया आहियो उन में बि जेतिरो थोरो घणो एक्सपीरियंस मूंखे आहे त उन में ख़ासि तौर ते हिस्ट्री करंट अफेयर सां जेकॾहिं अव्हां जो लॻाव न आहे डेली बेसिस ते तव्हां जेकॾहिं न्यूज़ पेपर नथा पढ़ो त मुंहिंजे ख़्याल में सुठा एंकर सुठा होस्ट नथा थी सघो त उन में अव्हां केतिरो महिनत कयो पिया या जेके अॼु असांजा नौजवान एंकर या न्यूज़ कास्टर आहिनि उन्हनि में केतिरो जज़्बो इहो नज़र अचे थो त करंट अफेयर सां माना कनेक्ट हुजनि उनखे ख़बर हुजे त अफ़गानिस्तान में छा पियो थिए ख़बर हुजे त रशिया में छा पियो थियो कोविड जे करे दुनिया में मईशत पाकिस्तान में PTI जा कल्ह 3 साल पूरा थिया दावा पंहिंजी जॻह ते पर रियलिटी केतिरी आहे उन्हनि सां केतिरो कनेक्ट आहिनि मुंहिंजे ख़्याल में अॼु जो असांजो नौजवान एंकर मां सम्झां थो अॼु जो नौजवान एंकर जेको आहे कुझु क़दुरु उन में एतिरो घणा ई न अक्सर न आहे पर कुझु क़दुरु जेके महिनती एंकर बि आहिनि असां वटि जिन जो उन हवाले सां रिलेटेड मौज़ूअनि सां शयुनि सां लाॻापियल स्टडी कनि था डेली बेस ते अख़बार पढ़नि था ऐं उन्हनि जेके बि इशूज़ आहिनि उन्हनि खे सही नमूने सां रीड कनि था सो मां सम्झां थो जेको बि एंकर आहे हुन ते इहो बुनियादी फ़र्ज़ु थो थिए त हू डेली जे बेस ते अख़बार पढ़े ऐं अख़बार डेली जेके बि टॉप इशूज़ आहिनि उन्हनि ते हुनजी घटि में घटि हुनखे कुझु न कुझु कमांड हुजे हल्की हा हुनजी एतिरी पंहिंजी अप्रोच हुजे जो को मौज़ू अचे हाणे तव्हांजी का न्यूज़ अची थी वञे तव्हां मतिलबु का लिखियलु न आहे त ऑटोमेटिक तव्हांखे एतिरी त ग्रिप हुजे जो तव्हां हुनखे इशूज़ खे कवर करे सघो मां रिसर्च करे सघो सवाल पंहिंजे तरफ़ां करे सघो ऐं इन मां ताज़ो मिसाल थो ॾियां हींअर असां वटि ब्रेकिंग न्यूज़ आई मां ख़बरूं पढ़ां पियो त ममताज़ भुट्टे जी डेथ थी वई त असां वटि इहो ॿुधायो त मूंखे ॿुधायो त ममताज़ भुट्टे जी डेथ थी वई आहे ब्रेकिंग करे छॾियो बसि न्यूज़ थोरी हल्की हिननि मोकिली
पोइ मूं हुनखे सॼे इशू खे पाण बि खयो माना हर ब्रेकिंग हर मां चेंज कंदो आहियां त असांजो सीनियर सियासतदान ऐं सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर या हुनखे क़ौमी जदोजहद करण ते हुनखे ॾहे सरे सिंध जो लक़ब मिलियो त इन क़िस्म जा माण्हू में कुझु न कुझु शयूं हिकिड़ी स्टडी हुजणु घुरिजे हर मौज़ूअ ते जीअं हू उन शयुनि खे कवर करे सघे त मूं इन करे पियो पुछियो जीअं अदब में नौजवाननि जो ऐं सीनियर्स खे कयोसीं त पर जंहिं त हाणे उहा मीडिया सां रिलेटेड आयो त उन में बि ज़रूरी आहे त असांजा नौजवान केतिरो पढ़नि पिया या उन्हनि खे ज़ाहिर आहे जेकॾहिं अॻिते वधिणो आहे जेकॾहिं एज़ ए शौक़िया फ़नकार तौरु मां चवंदो आहियां दोस्तनि खे आया आहियो पोइ त ठीकु आहे 6 महीना साल करे ओके आहे बट जेकॾहिं एज़ ए करियर उनखे जॉइन करणो आहे त पोइ नो डाउट तव्हांखे महिनत करणी करंट अफेयर्स ते त हुई बि माण्हू खे कमांड हुजणु खपे कमांड हुजणु घुरिजे ऐं मीडिया या कंहिं हर फील्ड में महिनत त लाज़मी आहे न महिनत खां सवाइ कुझु बि नथो करे सघिजे महिनत खां सवाइ माण्हू पंहिंजो कुझु बि अॻिते नथो करे सघे ऐं उन लाइ इहो लाज़मी आहे जेकॾहिं एंकर्स त इहो आम चवंदो बुनियादी हुनजो फ़र्ज़ में इहो शामिल आहे इहा शइ त हुनखे माना करणु घुरिजे इहे शयूं पढ़णु घुरिजनि डेली बेस ते शाइरी ॿुधूं भला आऊं बि उहो ई चवण वारी हुअसि सही हाणे छा था ॿुधायो असांखे हाणे तव्हांखे गज़ल ॿुधाईंदासूं हा मामू भाई खे बि असां रेडी था कयूं स्पीकर जे लाइ सो जी बिस्मिल्लाह गज़ल अर्ज़ आहे मां जवानीअ जे बतीले ते सदा तरंदो रहियसि वाह मां जवानीअ जे बतीले ते सदा तरंदो रहियसि यादि न आहे अखि में या कुन में मरंदो रहियसि वाह वाह छन छनन छन छेर पाए रक़्स कयो हो नाचणीअ छन छनन छन छन छनन छन छेर पाए रक़्स कयो हो नाचणीअ तक धनक धन जे सुरनि खे मां छो ई ठरंदो रहियसि वाह वाह पंहिंजे नैणनि साण मेड़े मूं वतियूं हुन जूं विखूं पंहिंजे नैणनि साण मेड़े मूं वतियूं हुन जूं विखूं हा जॾहिं हुन ॻोठ जी मां वाट तां वरंदो रहियसि वाह औरतनि जी उभ खे मूं पढ़ियो जंहिं पल मियां औरतनि जी उभ खे मूं पढ़ियो जंहिं पल मियां जेतिरो पढ़ंदो वियसि मां ओतिरो खरंदो रहियसि ख़ौफ़ ऊंदाहीअ खां थींदो आहे मूंखे हुन चयो ख़ौफ़ ऊंदाहीअ खां ख़ौफ़ ऊंदाहीअ खां थींदो आहे मूंखे हुन चयो मां तॾहिं खां पोइ पूरे देस ते ॿरंदो रहियसि वाह 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 अॼु सवाई सुर्क मोखीअ जे चपनि मां वई मिली अॼु सवाई सुर्क मोखीअ जे चपनि मां वई मिली अॼु अड़े नाशाद पंहिंजो पाण खां डरंदो रहियसि मां जवानीअ जे बतीले ते सदा तरंदो रहियसि यादि न आहे अखि में या कुन में मरंदो रहियसि नाशाद या कंहिंजे लाइ लिखियल हुई बसि इहा सम्झण सभिनी जे लाइ शायदि सभिनी जे लाइ लिखंदा सम्झण वारा सम्झी वेंदा सभिनी जे लाइ लिखंदा न चवनि पिया सम्झण वारा सम्झी वेंदा सो नाचणी ते अली ज़ाहिर जो बि ॾाढो सुठो अथव गीत तव्हां ॿुधो आहे नची तूं नचे थी हवा नाचणी ओ मोहन दड़े जी अमर नाचणी नची तूं जिते आ नचण थो घुरा मां घुमी तूं जिते आ झुकण थो घुरा मां पेरनि जी तुंहिंजे मिटी जाचणी ओ मोहन दड़े जी अमर नाचणी सो ज़बरदस्त थैंक यू सो मच तव्हां आया ऐं वाकई ख़बर ई नथी पवे टाइम ईअं थो गुज़री वञे सो ऐं स्पेशली पोइट सां त ख़बर ई नाहे पवंदी सो अव्हांजो एक्सपीरियंस अलाए कीअं रहियो असांखे ॾाढो सुठो लॻो अव्हां असांजे प्रोग्राम में आया थैंक यू सो मच ऐं पंहिंजी इहा कोशिशि रहंदी ऐं असीं बार बार चवंदा आहियूं हिन प्लेटफॉर्म तां असांजे जेके नौजवान आहिनि स्पेशली जंहिंजी फील्ड में जेको कुझु कनि पिया अॼु जेको असांजो पहिरियों जेको महिमान हो उहो बि काफ़ी इंट्रस्टिंग हो ऐं 8.5 सालनि जी ॿारड़ी जंहिंखे दुनिया जे 195 मुल्कनि जा नाला उन्हनि जे कैपिटल्स जा नाला उन्हनि जी करंसी ऐं उन जा जेके तलफ़ुज़ हुआ केॾा ॾुखिया हुआ ऐं उहो 8 खां 9 मिंटनि में हुन ॿुधाया 195 मुल्कनि जा नाला बग़ैर ॾिसण जे सो नो डाउट ॿियो असांजो महिमान अॼु जो नाशाद रिज़वान ऐं यकीनन असांजो हीउ प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो अव्हां वेंदे वेंदे कुझु चवणु चाहियो त बिस्मिल्लाह हा मां असांजे सिंध जे नौजवाननि खे हिकिड़ो मैसेज ॾींदुसि असांजे यूथ खे त भिटाई सरकार जो हिकिड़ो बेहतर नाउमेदी आज पोइ ओछण आदेसियनि त लतीफ़ साईं जो हिकिड़ो असां वटि आला फ़िक्र मौजूदु आहे लतीफ़ साईं जो रिसालो असां वटि सॼो हिकिड़ो मैसेज मौजूदु आहे जेकॾहिं लतीफ़ साईं जे मैसेज खे असां हुन ते अमल करे अॻिते वधंदासीं त यकीनन असांखे कामयाबी मिलंदी ऐं असां ॿिए पासे वञूं ई न असां वटि पंहिंजो घर में पंहिंजी शइ पई आहे थैंक यू सो मच नाशाद सो नाज़रीन अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे द मॉर्निंग ऑफ धरती पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं इंशाअल्लाह हयाती रही ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान